बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाण ही जल जलालहू, पाण ही जान जमाल, पाण ही सूरत पिरीअ जी, पाण ही हुस्न कमाल, पाण ही पीर मुरीद थिए, पाण ही पाण ख़याल, सभु ई हाल मंझां ई मालूम थिए। अस्सलामु अलैकुम तमाम नाज़रीन, उम्मीद करियां थी त सभु ठीकु हूंदो। खोड़ सारी दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ। ऐं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में अव्हां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां भलीकार चवां थी। हैव अ गुड मॉर्निंग। सुबुह सुबुह जो सलाम अव्हां सभिनीनि खे क़बूल पवे। यकीनन पंहिंजे कमनि कारनि सां अव्हां लॻी चुका हूंदो। ही उहो टाइम हूंदो आहे जेको पंक्चुअलिटी वारो माण्हू हूंदो आहे, रेगुलरिटी वारो माण्हू हूंदो आहे, जंहिंजी स्केड्यूल में पंक्चुअलिटी हूंदी आहे, रेगुलरिटी हूंदी आहे, त उहो हिन वक़्त ताईं त पंहिंजे कमकार सां लॻी चुको हूंदो आहे। तमामु स्टूडेंट्स डेफिनेटली स्कूल जे तरफ़ रहंदा हूंदा। स्टार्टिंग में ॿुधाईंदी हलां त फस्ट ईयर ऐं इंटर जा एग्ज़ाम्स हलनि पिया ऐं केतिरनि ई स्कूल्स में कॉलेजिस में बोर्ड लॻी चुको आहे। फर्स्ट टाइम हुनखे टेस्टिंग बोर्ड चयो वञे थो। पहिरियों दफ़ो जेको कमु कबो आहे, यकीनन जेका ज़िमेदारी हूंदी आहे स्पेशली थोरो ॾुखियो लॻंदो आहे। ऐं पोइ ईयरली इहे जेके कम थींदा आहिनि त पोइ आराम आराम सां उहे जेको आहे आसानी में ज़रूरु तब्दील थींदा आहिनि। होपफुली त तव्हांजा जेके बि कम आहिनि सभु आसानीअ में तब्दील थियनि ऐं तव्हांखे हिकिड़ो सुठो रिज़ल्ट बि उनजो मिली सघे। जॾहिं बि पाण महिनत कंदा आहियूं त यकीनन महिनत जो हिकिड़ो सुठो रिज़ल्ट ज़रूरु मिलंदो आहे। मौसम जूं तब्दीलियूं अव्हां जे असां सभिनीनि जे साम्हूं आहिनि ऐं हीउ जेको मौसम आहे अव्हां रियली कंहिं ज़ुबान ते में बि ॿुधो हुजे या घणो ॿुधो हुजे त हिन तरह जो मौसम त पहिरीं अहिड़ो त कोन ॾिठोसीं जो हिननि मंथ्स में एॾी घणी गर्मी हुजे। सो मौसमी तब्दीलियूं आहिनि, पाण सभिनीनि खे फेस करिणो आहे। जेका मौसम आहे हुन में एडजस्ट बि थियणो आहे। मींहनि जो ॿुधायो वञे पियो, हुन सां गॾोगॾु मिटीअ जो तूफ़ान जंहिंजे करे तमामु घणा नुक़सान बि थिया आहिनि। अव्हां जे घरनि में बि सोलर प्लेट्स लॻल हूंदियूं डेफिनेटली। लोड शेडिंग तमामु घणी आहे ऐं पाण सभु लोड शेडिंग खे फेस कंदा आहियूं। त हिन वक़्तु जेको आहे जेके बि तव्हांजा इन तरह जूं शयूं जेकॾहिं घर में आहिनि त उहो तमामु घणो उन्हनि जो ख़्यालु रखो। घर खां ॿाहिरि निकिरो था त हिकु बॉटल पाणी जी ज़रूरु पाण सां गॾु रखंदा कयो। डिहाइड्रेशन खां बचणु ॾाढो ज़रूरी हूंदो आहे। उस कंहिं कंहिं वक़्तु तमामु घणी आहे ऐं कंहिं कंहिं वक़्तु वरी झुड़ाली मौसम बि थी वञे पई। सो मींहं बि ज़रूरु वसणा आहिनि ऐं मौसम जूं जेके तब्दीलियूं आहिनि मां पहिरीं बि चयो त अव्हां ईअं सभिनीनि जे साम्हूं आहिनि। जिते जिते पाण ॻड़ो वसंदे ॾिठो आहे उते पाण बाहि लॻंदे बि ॾिसूं पिया ऐं केतिरा ई घर जेको आहे सो बाहि जे करे सड़ी रख बि थी विया आहिनि। केतिरनि ई ॻोठनि में तमामु घणो नुक़सानु थियो आहे। माण्हुनि जो अलॻि अलॻि सड़ी वियो आहे ऐं जानी नुक़सानु त एतिरो कोन पहुतो आहे ऐं अलाह साईं खां दुआ बि कयूं था त को जानी नुक़सानु न पहुचे। पर जॾहिं माली नुक़सानु बि पहुचंदो आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे सर्वाइव करिणो पवंदो आहे। पूरो जेकॾहिं घर डिस्ट्रॉय थी वञे थो ऐं ॻोठनि में इन तरह जेकॾहिं माण्हुनि खे तकलीफ़ूं फेस करणियूं पवंदियूं, मुंहुं ॾियणो पए थो तकलीफ़ुनि खे, त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे वरी पोइ ज़रो जोड़े ई इंसानु पंहिंजो घरु ठाहींदो आहे, पंहिंजे बचनि जे लाइ सभु कुझु कंदो आहे। अलाह साईं अव्हां सभिनीनि खे असां सभिनीनि खे हिफ़्ज़ो अमान में रखे। नाज़रीन, अॼु जेको असांजो प्रोग्राम आहे ॾाढो ज़बरदस्त थियण वञण वारो आहे। अॼु जे प्रोग्राम में हमेशह मेहरान टेलीविज़न जो हिकिड़ो स्लोगन रहियो आहे तालीम जे हवाले सां, त हुन हवाले सां बि पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। जॾहिं बोर्ड जी ॻाल्हि कयां थी, टेस्टिंग बोर्ड्स जी ॻाल्हि कयां थी, एग्ज़ाम्स जी ॻाल्हि कयां थी त ऐं असां सभिनीनि खे ख़बर आहे त बोर्ड्स जी सूरत हाल छा आहे या एग्ज़ाम्स जेको आहे कंहिं अंदाज़ में वरिता वेंदा आहिनि। सो हीउ सिस्टम ख़बर न आहे कॾहिं तब्दील थींदो ऐं हिन सिस्टम खे तब्दील करण लाइ केरु इनिशिएटिव वठंदो। टे स्टेक होल्डर्स त हूंदा ई आहिनि जेके जिन में को बि प्रॉपर अंदाज़ में जेको आहे सो हुनजो कमु न हूंदो आहे। टीचर्स जो तमामु घणो रोल हूंदो आहे, पेरेंट्स जो रोल हूंदो आहे, एजुकेशनल इंस्टीट्यूट्स जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे रोल थिए थो, स्टेट जो रोल हूंदो आहे। पर मां हमेशह हिकिड़ी ॻाल्हि कंदी आहियां त जंहिंखे अॻियां निकिरणो हूंदो आहे न, जंहिंखे पढ़णो हूंदो आहे त पोइ असां उहे माण्हू बि उहे बि रोल मॉडल ॾिठासीं जेके वण जे हेठां पढ़ी निकिता। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे रोल मॉडल बणिजा, उहे पाण ख़ुदि हिकु इदारा बणिजा जिन तमामु घणो कुझु सेखारियो ऐं पंहिंजी ज़िंदगी में जेतिरो बि हुननि वक़्तु गुज़ारियो, जेतिरियूं बि घड़ियूं हुननि गुज़ारियूं, हिकिड़ो मिसाली किरदारु उहे ज़रूरु ॾेई विया जिन खे अॼु बि असां ऐं अव्हां यादि करियूं था। घटि माण्हू हूंदा आहिनि जेके इदारे जी शिकल इख़्तियार कंदा आहिनि, इदारे जी सूरत इख़्तियार कंदा आहिनि। ऐं ख़ूबसूरत ॻाल्हि इहा आहे लर्निंग प्रोसेस त पाण सभिनीनि जे लाइ हूंदो आहे। सो जेकॾहिं सुठाईअ मां जेकॾहिं सुठाई सिखिजे थी त इहा ॾाढी हिकिड़ी पॉज़िटिव ॻाल्हि आहे। अॻियां वधूं था प्रोग्राम जी तरफ़। अॼु असांजे प्रोग्राम में उहो महिमान मौजूदु आहे जंहिंखे तव्हां मेहरान टेलीविज़न जी स्क्रीन ते अक्सर ॾिठो आहे या जेकॾहिं रेडियो जी ॻाल्हि कयूं त उन्हनि जी आवाज़ सां अव्हां उन्हनि खे ज़रूरु सुञाणींदा हूंदव। अदाकारी में सदाकारी में उन्हनि जो हिकिड़ो बहितरीनु पंहिंजो नालो आहे, हिकिड़ो पंहिंजो कमु आहे। हर
माण्हू चवंदा आहिनि त ज़ीरो खां स्टार्ट कंदो आहे ऐं उनखां पोइ पंहिंजो नालो ठाहिणु महिनत करणु चवण में ॾाढो आसानु आहे त फलाणे माण्हू महिनत कई उन पंहिंजो नालो ठाहियो फलाणे हंधि कमु करे पियो ऐं हिन तरह जा उनजा कम आहिनि पर उन इंसान खां पुछिजे त उन महिनत में उहे जेके रंडकूं आयूं उहे जेके रस्ते ते कंडा उन्हनि जी तकलीफ़ उन इंसान केतिरी बर्दाश्त कई उनखां पोइ जॾहिं उनजो हिकिड़ो नालो थिए थो त यकीननि उन्हनि जी महिनत खे ज़रूरु साराहिणु खपे यस मां ॻाल्हि करे रही आहियां अशरफ बलोच साहिब जिन जी ऐं महिराण जा रागी उन्हनि में हमेशह तव्हां उन्हनि खे मेज़बानी कंदे ॾिठो सो उहो प्रोग्राम सदाबहार प्रोग्राम ज़रूरु आहे असांजे घर में बि उहो प्रोग्राम ॾिठो वेंदो आहे ऐं मां बि ॾाढो इंट्रस्ट सां उन प्रोग्राम खे हमेशह ॾिठो आहे स्टिल अॼु ॾींहं ताईं बि जॾहिं उहे एपिसोड्स असांजी इन टेलीविज़न ते हलंदा आहिनि त असां जेको आहे सो घर जा भाती वेही करे उहो प्रोग्राम ॾिसंदा आहियूं अव्हां ख़ुदि उन प्रोग्राम खे तमामु घणो पसंदि कयो तमामु घणो साराहियो सो इन तरह जॾहिं एवरग्रीन प्रोग्राम्स थींदा आहिनि त हमेशह जेको आहे न पाण सभिनी नौजवाननि खे हर मक्तबे फ़िक्र जे माण्हू खे हर उन एज ग्रुप जे पर्सन खे तमामु घणा सुठा लॻंदा आहिनि दिलि जी गहराई सां तव्हांखे भली कार चवंदा हैव अ गुड मॉर्निंग अस्सलाम वालेकुम कीअं आहियो ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह आउं बिल्कुलु ठीकु आहियां कल्ह तव्हांजो जनम ॾींहुं बि थी गुज़रियो आहे लेट ई सही पर तव्हांखे मुबारकबाद ॾियूं था खोड़ सारियूं तव्हांखे जनम ॾींहं जूं मुबारक हुजनि जी खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं अॼु हिन मंच ते हिन अङण ते हिन स्क्रीन जे थ्रू तव्हां ताईं ख़ूबसूरत प्रोग्राम पहुचंदो ॿियो जेको महिमान नाज़रीन मूंसां मौजूदु आहे इम्तियाज़ अब्बासी संदसि नालो आहे ऐं सुठियूं हुन जूं एक्टिविटीज़ आहिनि तमामु सुठा कमु कंदे उन्हनि खे ॾिठो आहे उन्हनि जी बि रेडियो सां हिकिड़ी वाबस्तगी रही आहे स्टिल उन्हनि जो कमु जेको आहे सो सभिनीनि जे साम्हूं आहे रेडियो ते बि सुठियूं पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि उनखां अलावा डिफरेंट इदारनि में उन्हनि कमु कयो आहे ऐं हूअं बि चयो वेंदो आहे न त असां नौजवान जेको आहे सो गवर्नमेंट जॉब जे पोयां भॼंदा आहियूं पर ठीकु आहे जेसीं ताईं सफ़र हले पियो जिथे बि जेको आहे सो सुठे अंदाज़ में तव्हांखे लॻे थो कमु थिए पियो ऐं जेकॾहिं असां पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम उते ॾेई सघूं था त वाए नॉट उते छो न पंहिंजो कमु कजे ऐं पंहिंजो पाण खे बि रिझाए रखिजे छो त मूंखे लॻंदो आहे वांदे वेहण खां ॾाढो सुठो हूंदो आहे त तव्हां किथे न किथे बिज़ी ज़रूरु हुजो असांजे ज़हन जी बि ज़रूरत हूंदी आहे बिज़ी रहणु अच्छा जी तव्हांखे दिलि जी गहराई सां भली कार चऊं था अस्सलाम वालेकुम हैव अ गुड मॉर्निंग वालेकुम अस्सलाम ताईं वॾी महिरबानी तव्हां मौक़ो ॾिनो न यू डिज़र्व ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिन महिरान टेलीविज़न स्क्रीन जो इहो हिकिड़ो रोल रहियो आहे त नौजवाननि खे हमेशह मौक़ो मिलियो आहे ऐं हितां खां काफ़ी असां इवन काफ़ी होस्ट बि मां ॾिठियूं आहिनि जेके उन्हनि पंहिंजो नालो ठाहियो आहे अॻियां ताईं पहुतियूं आहिनि उन्हनि पंहिंजी तालीम में हिकिड़ो सुठो उन्हनि जो कमु किरदारु रहियो आहे सो यस तव्हांखे वेलकम चऊं था ऐं अशरफ साहिबु तव्हां खां पुछंदासीं त हीउ जेको स्टार्टिंग में तव्हांजे प्रोग्राम जी ॻाल्हि कईसीं इहो सफ़र कीअं रहियो केतिरो ख़ूबसूरत रहियो महिराण जा रागी जी मैडम महिराण जा रागी प्रोग्राम खां अॻु में जेको मूं सिलसिलो शुरू कयो हुते उहो सिंधी फिल्म में फ़नकार पहिरीं उहो सिलसिलो थियो हुन में तक़रीबन असां जो जेके सिंधी फिल्मूं ठहियूं आहिनि 84 फिल्मूं ठहियूं आहिनि उन जे बारे में असां पंहिंजे ॾिसंदड़नि खे ॼाण ॾिनी सही पहिरीं फिल्म कॾहिं ठही आख़िरी फिल्म कॾहिं ठही उनजो हिदायतकार माना वॾी उन में मालूमात हुई उहो असां प्रोग्राम कयो पोइ जॾहिं प्रोग्राम एंड ते हो त पोइ मुर्तज़ा मजबूर साहिबु मोराई साहिबु असां वेही करे त उन्हनि चयो त का अहिड़ी हिकिड़ी शइ तव्हां रेडियो जा माण्हू आहियो त आईंदा ईंदड़ नसल उनखे यादि करे ऐं छो जो 30-40 साल खां पोइ 50 साल खां पोइ जेका नई जनरेशन उनखे ख़बर ई कान हुई ढोल फ़क़ीर अशरफ साहिबु मां इहो ज़रूरु हिते चवणु चाहींदसि त उहो वक़्तु ॾाढो चेंज हूंदो हो वक़्तु ॿियो हूंदो हो जॾहिं जेको आहे सिनेमास जे लाइ सभु को क्रेज़ी हूंदो हो नौजवान हुजनि कंहिं बि एज ग्रुप जो पर्सन हुजे उनखे सिनेमा ते ज़रूरु वञिणो हूंदो हो ऐं हिन टाइम ते जेकॾहिं पाण ॾिसूं था त हर शइ असांजे हथ में आहे मोबाइल फ़ोन पंहिंजे हथ में आहे पाण सर्च करियूं था आराम सां नेटफ्लिक्स हर शइ असां वटि मौजूदु आहे त जेको असांजो पंहिंजो वक़्तु आहे जेको असां पंहिंजो पाण खे वक़्तु ॾींदा आहियूं उहो वक़्तु घारण में ॾाढी आसानी थी वई आहे पहिरीं जे टाइम में ज़ाहिरी ॻाल्हि आहे थोरो सफ़र करिणो पवंदो हो वञिणो पवंदो पैसा जोड़ना पवंदा हुआ ऐं हर माण्हू जो न ॾाढी डिफरेंट स्टोरीज़ ॿुधियूं आहिनि यस सर प्लीज़ हा सो पोइ असां पाण में मीटिंग कई साईं ठीकु आहे मुंहिंजो मां हिकिड़ो मूं वटि सिलसिलो आहे त आउं उन टाइम रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते मूं हिकिड़ो सिलसिलो शुरू कयो असांजा फ़नकार त उहे तक़रीबन जेके फ़नकार हुआ जेके इलाही वक़्तु अॻु में हलिया विया या जेके स्टिल जेके हुआ पोइ असां उन्हनि खे उनजी बायोडेटा असां हथु करे वरी टेलीविज़न लाइ वधीक
पोइ मूं नसीर मिर्ज़ा साहिबु असांजो साथी आहे, पुराणो साथी आहे, पोइ मूं हुनखे चयो मिर्ज़ा साहिबु हाणे हीअ हिकिड़ी ख़िदमत आहे सिंध लाइ, पाण हिकिड़ी एॾी शइ ॾियूं। पोइ मूं पहिरीं पंहिंजो हिसाबु हयो, पोइ मजबूर साहिबु मुंहिंजो साईं ॻाल्हि इहा आहे त 60 खां 70 असां प्रोग्राम करे वेंदासीं। जी करे वेंदो, हा बिल्कुलु करे वेंदासीं। बसि पोइ अलाह ताला अहिड़ी का बरकत विधी जो उहो 100 खां क्रॉस थी वियो, 102 प्रोग्राम शायदि असां कयो। यस, माना तक़रीबन 2 सालनि जो मटीरियल असां वटि। पोइ ॾाढा फ़नकार, पोइ के ज़हन में बि कोन पिया आया, पोइ उहे सभु आया पे, पोइ किथां न किथां हुनजी बायोडेटा आई पे, ऐं माशाल्लाह ॾाढो सुठो, माना त हिकिड़ो माण्हू सुठो कमु करे थो न, पोइ वरी जेको जेको माण्हू ॾिसे थो, ऐं यकीन करियो इन प्रोग्राम खे मूंखे हैरत थी त ॿाहिरी दुनिया जे माण्हुनि ॾिठो, ऐं हिते जे माण्हुनि जेके इस्लामाबाद में रहनि था, ऐं ॾाढी पज़ीराई मिली, ऐं पोइ ख़ुशी थी हिकिड़ी त असां जेको कमु कयो आहे ऐं उहो ॾाढो सुठो आहे, पसंदि कयो वियो आहे। त इहो माना हिकिड़ो कमु हिकिड़ो हूंदो आहे इन्वेस्ट करणु, ॿियो हूंदो आहे पे बैक। जॾहिं उहा शइ तव्हांखे उन अंदाज़ में मिलंदी आहे न त ॾाढी ख़ुशी थींदी आहे। पंहिंजे कम मां केतिरो मुतमइन आहियो अॼु ॾींहं ताईं, जेतिरो बि तव्हां पोयां खां कमु कयो आहे? मैडम कमु त ज़िंदगी में खुटण जहिड़ो आहे ई कोन्हे, हीअ त उहा शइ आहे, दुनिया आहे न, दरिया आहे, अंत कोन्हे। पर पोइ माण्हू बीही करे सोचे थो त न थोरो घणो मुंहिंजो बि इन दरिया में, इन पाणी में मुंहिंजो बि हिसो आहे, बसि उन हिसे मां थोरो घणो दिलि ऐं दिमाग़ खे महसूसु कयो आहे त न असां बि कुझु इन में कमु कयो आहे, ऐं कुझु असांजो बि हिसो आहे। हा, कुझु त कॉन्ट्रीब्यूशन आहे। अच्छा, हिन वक़्त खे ऐं उन टाइम खे, पुराणे टाइम खे जेकॾहिं थोरो हुनजो डिफरेंस बयानु कंदो त कीअं कंदो? नसीर मिर्ज़ा साहिब जी तव्हां ॻाल्हि कई आहे, ईअं केतिरनि ई सीनियर्स सां तव्हां कमु कयो हूंदो, उहो टाइम कीअं गुज़रियो, हीउ टाइम कीअं आहे? सची तव्हांखे ॿुधायां त जॾहिं रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते आउं आयो आहियां 82 में, ठीकु आहे, त ईअं सम्झो त रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे गेट ते अंदरि अचण लाइ वॾा कशाला करणा पवंदा, वॾो हिकिड़ो मसइलो हूंदो। बहरहाल पोइ ऑडिशन थींदी महीने में हिकिड़ो दफ़ा, उहा ऑडिशन थींदी ड्रामा आर्टिस्ट जी या अनाउंसर या कंपेयर जी। पोइ उन लाइ दरख़्वास्त ॾिबी, उहा दरख़्वास्त ईंदी इस्लामाबाद उतां ईंदी, पोइ वरी स्लिप ईंदी, भई हाणे फलाणी तारीख़ ते, वॾो प्रोसीजर हूंदो। पोइ मूंखे जॾहिं यादि आहे, जॾहिं फस्ट जेका ऑडिशन मूं एज़ अ ड्रामा आर्टिस्ट मूं ॾिनई, त तक़रीबन 200 खां 250 छोकिरा, जेको जेको नौकिरी लाइ माण्हू बीहंदा आहिनि, ईअं असां गेट ते माना ईअं बीठा हुआसीं। पोइ अंदरि वारो आयो, फस्ट टाइम स्टूडियो में ॾिठो त हीअ स्टूडियो आहे, माशाल्लाह, उहा पोइ हिकिड़ी उन में पास थियासीं, वरी ॿी, वरी टी, पोइ छणी पोइ मूंखे यादि आहे उन जेका असां 82 में जेका मूं ऑडिशन ॾिनी, पोइ उन में असां तक़रीबन 4 खां 5 माण्हू एतिरनि ॾींहंनि में, एतिरा जेकी रश हुई, पोइ उन में एप्रूव थियासीं। ऐं उनखां पोइ मैडम सची तव्हांखे ॿुधायां त ॾाढो ॾुखियो मरहलो हो, ॾाढो ॾुखियो मरहलो हो, महिनत, माना जॾहिं ड्रामा थींदा त इहे साह मुठ में हूंदो। प्रोड्यूसर जेके उन टाइम जा हूंदा, उहे चवंदा त खिलण त सवाल ई पैदा कोन्हे, सिगरेट पियो या को पाणी या नेवर टू एवर। माना स्टूडियो में रिहर्सल थींदी हिकिड़ो ॾींहुं, वरी ॿिए ॾींहुं रिहर्सल थींदी, वरी 3 ॾींहं माइक रिहर्सल थींदी, 4थे ॾींहुं ड्रामो 50 मिंट जो रिकॉर्ड थींदो। ऐं उनखां पोइ माना छणी पोइ माना दड़का बि खाधासीं, सख्तियूं माना ॾिठियूंसीं। पर पोइ उन मां अलाह जो शुक्र आहे, पोइ थोरो घणो माना महसूसु कयो त न हाणे थोरो सुठो पढ़ी सघूं था, सुठो परफॉर्म करे सघूं था। सही उहो तरबियत जे चवंदा आहिनि न, त तरबियत वारो जेको फेज़ आहे उहो जेकॾहिं सुठो गुज़री वञे थो त पोइ तव्हां वाक़ई में शख़्सियतूं पैदा कंदा आहियो। अच्छा, इम्तियाज़ खां बि पुछंदासीं त जॾहिं सर ॻाल्हि कनि था उहो टाइम, ऐं असांखे त मां सम्झांदी असांजे लाइ कमु ॾाढो आसानु बणिजी वियो न, उन तरह जूं के ॾुखियायूं पाण कोन ॾिठियूं। तव्हां वारो स्टार्टिंग वारो मरहलो कीअं हुयो? असांजे टाइम ते जीअं असांजी ॻाल्हि कई ॾाढी ज़बरदस्त, पर असांजे टाइम ते एतिरा हर्डल्स कोन हुआ, एतिरियूं ॾुखियायूं कोन हुयूं। जीअं मूं ॿुधो रेडियो ते वञी त जंहिं टाइम साईं इनायत बलोच साहिबु हुयो डायरेक्टर, जेसिताईं तव्हांखे भेटाई जा 100 शेर यादि न हूंदा तेसिताईं तव्हांखे माना ऑडिशन में विहारींदा ई कोन। हाणे भेटाई जा 100 शेर तव्हां छा था सम्झो, उन माण्हू कुझु त पिरायो हूंदो 100 शेरनि मां, उनखां सवाइ मतिलबु त ऑडिशन वठंदा ई कोन हुआ। हाणे इन लेवल जो जिते कमु हुजे त असांजे टाइम में त एतिरो ख़ैर कुझु कोन हो। बहरहाल पोइ बि लर्निंग हुयूं। ऑडिशन असांजो जेको पहिरियों ऑडिशन मुंहिंजो थियो उहो मास कम्युनिकेशन डिपार्टमेंट में थियो, 2017। उते हुननि मूंखे सिलेक्ट कयो ड्रामे जे लाइ। पर जॾहिं मां आयुमि उते रेडियो ते त मुंहिंजो वरी एनवायरमेंट सां घणो तालुको, माहौलियात सां, त पोइ वरी मूं माहौलियात ते ई कमु करणु शुरू कयो हुते।
इंटरव्यूज़ PhD स्कॉलर्स जा इंटरव्यूज़ बिल्कुलु ऐं अॼुकल्ह वरी पॉडकास्ट जो सिस्टम अची वियो आहे त रेडियो ते पॉडकास्ट बि शुरू थी वियो आहे त उनजो हिकिड़ो नओं सिलसिलो शुरू थी चुको आहे हा हा बिल्कुलु जिदत अचे थी न कमनि में हा सही आहे हिकिड़ी शइ त हमेशह ई हूंदी आहे न उहा शइ हमेशह ई कॉन्स्टेंट रहे थी दैट इज़ चेंज हा, उनखे त एक्सेप्ट करिणो पए थो नथा कयूं त पोइ कम में नवाण पैदा न थींदी कुझु सुठो असांजो इनपुट न हूंदो ज़ाहिरी ॻाल्हि आहे आउटपुट असांखे कुझु सुठो न मिली सघंदो ॿी ॻाल्हि त उहो चवंदा आहिनि न पुराणे कम खे केतिरो पकिड़े वेहिबो बिल्कुलु जो बीठल पाणी बि त उहो चवंदा आहिनि स्मेल करे वेंदो आहे यस माहौलियात जी तव्हां ॻाल्हि कई आहे ऐं पाण जेको आहे मौसमी तब्दीलियुनि खे एॾो फेस करियूं पिया छा चवणु चाहींदव हिन बाबति हींअर जेका कंडीशन आहे सूरत हाल असां वटि आहे उहा ॾाढी छिरकाईंदड़ आहे जीअं तव्हां पहिरियां ॻाल्हि करे चुका त गर्मी जी जेका लहर आहे उहा तमामु हर साल पाण ॿुधंदा आहियूं त हिन दफ़े जेका गर्मी मई में पवणी उहा अप्रैल में पइजी वई जेके बरसातूं अॻ में अप्रैल में थींदियूं हुयूं उहे हींअर उनखां अॻ में पियूं थियनि या उनखां पोइ पियूं थियनि कंहिं साल असां वटि तमामु घणियूं ॿोॾूं आहिनि त कंहिं साल हींअर तव्हां ॾिसो त ॾुकार आहे इहे सभई शयूं जॾहिं असां ॾिसूं था त पोइ टर्म इस्तेमालु थियनि था न स्मार्ट एग्रीकल्चर ऐं क्लाइमेट एग्रीकल्चर पोइ असांखे इन्हनि तरफ़ अचिणो पवंदो जेकॾहिं एतिरी हिसे जे हिसाब सां जेकॾहिं माहौलियाती तब्दीलियूं थियनि थियूं सुभाणे ग्लेशियर ॻरनि था असां वटि घणी ॿोॾ अची थी वञे या कंहिं साल असां वटि ॾिसो त हींअर दरिया असां वटि ख़ाली लॻो पियो आहे त इन सूरत हाल में किथे न किथे असां डिस्टर्ब त थियूं था आम माण्हू डिस्टर्ब थिए थो सभु मुतासिर थियूं था असां त इनखे सम्झणो पवंदो माहौलियात जेका मुतासिर करे थी सभ खां पहिरियां त जो ग़रीब माण्हू आहे उहो मुतासिर थिए थो ॿार मुतासिर थिए थो ॾाढी सुठी तव्हां ॻाल्हि करे रहिया आहियो वक़्ताए थी आहे काराए थी आहे पर लाइव कॉलर उन्हनि खे मां शामिलु कयां हेलो अस्सलाम वालेकुम जी तव्हांखे भलीकार चवां थी कैसे हैं आप ठीक हैं अल्हम्दुलिल्लाह मुबश्शिर जिलानी बात कर रहा हूँ सरगोदा से मैं आपको वेलकम कहती हूँ क्या कहना चाहेंगे मैं कहना चाहूँगा कि आप माशाल्लाह होस्टिंग बहुत अच्छी करती हैं प्रोग्राम मैं बहुत शौक से देखता हूँ बहुत शुक्रिया सरगोदा का मौसम कैसा है फिलहाल तो मोतदील टेम्परेचर है ओके जी ओके ज़बरदस्त थैंक यू आपने कॉल की प्रोग्राम में शामिल हुए अच्छा आपका कोई सवाल है मैं वो भी लेना चाहूँगी जी जी प्लीज़ ये शो किस रिलेटेड है हाँ जी मैम मैं पूछ रहा हूँ कि किस रिलेटेड है ये शो किस चीज़ से रिलेटेड है आज का प्रोग्राम आप टॉपिक पूछना चाह रहे हैं जी जी आज हम अदाकारी सदाकारी पे बात कर रहे हैं माहौलियात पे बात कर रहे हैं और आपका अगर कोई सवाल है तो मैं लेना चाहूँगी शुक्रिया मैम ओके जी थैंक यू यस इम्तियाज़ असल में माहौलियात ते पाण ॻाल्हि पे कईसीं त हींअर थर जी बि कुझु टाइम पहिरियां असां ॻाल्हि पे कईसीं त उते खिमड़नि जो किरण केॾो नुक़सानु थिए थो ऐं थर में तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं बरसाति पवंदी आहे ऐं आम तौर ते उतां माल कोन ॿधंदा आहिनि माण्हू उन टाइम ते जंहिं टाइम घर में ज़रूरत हूंदी आहे त माल ख़ुदि ई ख़ुदि अची वेंदो आहे ऐं हलिया वेंदा आहिनि खिमण उते तमामु घणी किरे पई हींअर प्रिवेंशन्स ते कमु हले पियो त बरसाति पए त तव्हांखे ॿाहिरि नाहे निकिरणो छो त जॾहिं खिमण किरे थी त उते नुक़सानु थिए थो ऐं माल जेको ॿाहिरि आहे उन ते बि किरे थी त जेके बि डिज़ास्टर आहिनि असां वटि जेके बि तबाहकारियूं आहिनि उन्हनि खां असांखे बचण जे लाइ किथे न किथे माहौलियात इहे सभई शयूं असांखे किथे न किथे ॻंढिनि थियूं ऐं असांखे हिन ते कमु करण जी ज़रूरत आहे उहो जेके असांजा वधीक जेका ॼाण रखंदड़ आहे जेको ॼाणे थो उहो उनखे वधीक माण्हू खे अवेयर करे सघे थो छो त ॾिसो नुक़सान खे असां ख़तमु नथा करे सघूं उनखे घटाए सघूं था उनजी जेका वर्थ आहे उनखे असां कुझु न कुझु उनखे घटि करे सघूं था त हींअर असांखे ज़रूरत आहे जेको नुक़सानु थी चुको आहे उहो थी चुको पर जेके हाणे नुक़सानु थियनि था उन्हनि खे असांखे घटाइणो पवंदो सही ॻाल्हि आहे तव्हां बिल्कुलु सही चयो त प्रिवेंशन ते कमु थिए पियो ऐं प्रिवेंशन इज़ बेटर देन क्योर चयो वेंदो आहे हूअं बि सो बिल्कुलु जिथे जिथे बि नुक़सान थिया आहिनि उन नुक़साननि खे त असां ख़तमु नथा करे सघूं पर ईंदड़ डेज़ में जेकॾहिं को नुक़सानु थिए थो उन खां बचाव जा जेके तरीक़ा आहिनि उहे ज़रूरु इख़्तियार करणा पवंदा अशरफ साहिबु तव्हां खां पुछंदासीं सुबुह जे टाइम ते हिकिड़ो न माण्हू जो स्केड्यूल ॾाढो सेट हूंदो आहे स्टार्टिंग खां कीअं तव्हांजो स्केड्यूल रहियो आहे पंचुअल रहिया आहियो बिल्कुलु ऐं सुबुह खां शुरू खां वठी मुंहिंजी आदत आहे त सवेरे उथण जी आदत ऐं वॉक कंदो आहियां मुंहिंजी आदत आहे वॉक कंदो आहियां ऐं पोइ कुझु शयूं खाइण पीअण जूं उन्हनि ते मुंहिंजो तमामु घणो फोकस हूंदो आहे इलाही माण्हू न कंदा आहिनि पर उन जेको आहे उन वॉक कंदो आहियां उनखां पोइ नाश्तो वग़ैरह करे पोइ वरी कमकार हूंदा आहिनि हेॾां होॾां सॼो सही अच्छा रेडियो ते तव्हांजा प्रोग्राम मुंहिंजे ख़्याल सां ॾाढा सुठा प्रोग्राम्स बि रहिया आहिनि उहो एक्सपीरियंस कीअं रहियो आहे ॾाढो सुठो रहियो आहे ऐं हिन दौर में जी
पोस्ट ऑफिस वारा चवनि था त सिर्फ़ु तव्हांजा ख़त अचनि रेडियो ॿिया ऐं तव्हां कॾहिं ईंदो त तव्हां माना हिन दौर में ख़त ॾिसो न हिन पंहिंजे मुल्क में ख़त जो हिकिड़ो कॉन्सेप्ट ख़तमु थी वियो आहे हालांकि दुनिया में ख़त अञा बि हले थो तव्हां यूरोप वञो तव्हां अमेरिका वञो त ख़त आहे ख़तो किताब असां वटि हले छो ख़त जेको ख़त जो हिकिड़ो वॾो मज़ो हूंदो असीं जॾहिं प्रोग्राम कंदा हुआसीं पोइ माण्हू ख़त लिखंदा हुआ ठीकु आहे पोइ टेलीफोन जी एतिरी सहूलियत कान हूंदी ऐं पोइ ख़त जेको हूंदो उहो एॾी सुठी कंहिंजी अहिड़ी तहरीर हूंदी जो पढ़ण में पोइ हुनखे हिकिड़ो मज़ो ईंदो पर हाणे हुन ख़तनि जे ज़रिए हिकिड़ो पज़ीराई मिले थी भई जेको असां कमु हींअर बि करियूं पिया उहो अच्छा असां जेके पुराणा माण्हू असांजी हिकिड़ी आदत आहे त केरु ॿुधे न ॿुधे हिकिड़ो माण्हू मूंखे ज़रूरु ॿुधे पियो उन हिकिड़े माण्हू लाइ मूंखे एॾो सुठो प्रोग्राम करिणो आहे एॾी सुठी सिलेक्शन करणी आहे जेका हुनखे पसंदि अचे बिल्कुलु बिल्कुलु अच्छा तव्हां रेडियो सां वाबस्तगी रही आहे बार बार रेडियो जी ॻाल्हि हले पई हालांकि टेलीविज़न ते बि अशरफ साहब जो कमु ॾाढो सुठो रहियो आहे ऐं तव्हां हुननि जो रोल हमेशह ॾाढो पॉज़िटिव ॾाढो सुठो ॾिठो आहे असां जॾहिं ही मॉर्निंग शोज़ कंडक्ट कंदा आहियूं तव्हां डिफरेंट टेलीविज़न्स ते ॾिठा हूंदा मेहरान टेलीविज़न जो कमु ॾिठो हूंदो या हुन खां अलावा बि जेके लाइट प्रोग्राम्स थियनि था एंटरटेनमेंट साइड जा छो त हू त करंट अफेयर साइड हली वेंदो आहे तव्हां छा था सम्झो त आगाही केतिरी ज़रूरी हूंदी आहे ठीकु आहे ॿिया खोड़ टॉपिक्स तमामु सुठियूं ॻाल्हियूं लाइट ॻाल्हियूं हलंदियूं आहिनि पर आगाही केतिरी ज़रूरी थिए थी तमामु घणी ज़रूरत थिए थी ऐं आउं सचाई ॿुधायां त मेहरान टीवी जेको आहे उनजो हैदराबाद जे हिसाब सां हैदराबाद जे नौजवाननि जे हिसाब सां हैदराबाद जी पसगिरदाई जे हिसाब सां हिकिड़ो वॾो कंट्रीब्यूशन रहियो आहे छो जे जॾहिं सिंधी चैनल शुरू थिया सभु कराची में हूंदा आम माण्हू कराची न वञी सघंदो हो ठीकु आहे हीउ वाहिद चैनल हो जंहिं हैदराबाद जे नौजवान खे हैदराबाद जे फ़नकार खे हैदराबाद जे होस्ट खे हैदराबाद जे शाइरनि खे हैदराबाद जे अदीबनि खे हैदराबाद जे फ़नकारनि खे सिविल सोसाइटी जे पर्सन्स खे उनखे हिकिड़ो दरवाज़ो ॾिनो ठीकु आहे न हिकिड़ो दर ॾिनो हिकिड़ी नई हिकिड़ी शइ छो जो इलाही माण्हू कराची असांखे शो में घुरायो वेंदो किथे कराची आउं पाण कोन सची ताईं ॿुधायां केरु वरी कराची वञे पर माना इन में ऐं जेको तव्हांजो जेको सुबुह महिराण आहे जेको शो तव्हां कंदा आहियो उहो हीअं त तव्हां था करियो पर शुरू खां वठी जिन बि कयो आहे उन तमामु सुठी कंट्रीब्यूशन रही आहे ऐं हिकिड़ी फ्रेश आगाही जेका आहे न ऐं सचाई ॿुधायां त माण्हू मुंहिंजे घर में बि ॾिसनि था जेके मुंहिंजे घर में ॾिसनि था त माना ॿिया काफ़ी माण्हू ॾिसनि था हा बिल्कुलु न आई एम वेरी मच थैंकफुल जेके बि असांजा व्यूवर्स आहिनि ॾाढो सुठो हिकिड़ो उन्हनि जो रिस्पॉन्स हूंदो आहे जॾहिं रिस्पॉन्स साम्हूं खां सुठो मिलंदो आहे त दिलि वधीक चाहींदी आहे हा इंसान जी दिलि बि चाहींदी आहे त असां वधीक सुठे कमु करण जी कोशिशि जेका आहे उहा जारी रखूं अच्छा मौसमी जेके हालतूं आहिनि हिन वक़्तु कीअं ॾिसो पिया ही मौसमी तब्दीलियूं जेके आहिनि असांजा माण्हू ॾाढो जेको आहे न हिकिड़ो त एरिड ज़ोन असांजा इलाइक़ा आहिनि ख़ुश्क साली खे बि मुंहुं ॾियूं था वरी जेकॾहिं उहे 6-7 महीना गुज़रनि था त वरी ॿोॾि खे बि पाण मुंहुं ॾियूं था मौसमी तब्दीलियूं तमामु घणियूं आहिनि यस हाणे छा आहे जो ॾिसो इन में असांखे अवेयरनेस जेका मिलणु घुरिजे उहा अञा एतिरी न मिली आहे या पोइ असांजा माण्हू उन शहर में नथा अचनि हींअर दुनिया में ख़ासि करे असांजो मुल्क जेको आहे गुज़िरियल 2 साल खां वठी इहा जेका चेंज थी आहे ठीकु आहे न मौसम जा चेंज थिया आहिनि ऐं केॾी महिल पोएं साल ॾिठोसीं माना हिन साल सियारो ई कोन हो इहो कॾहिं कोन थियो आहे माना हींअर आउं सम्झां थो त को 2-3 ॾींहं को सीउ पियो सीउ हो ई कोन मच कचेरियूं जेके असां कंदा हुआसीं उहे हुयूं कोन हाणे इहे शयूं अचनि पियूं ऐं उन लाइ जेके गवर्नमेंट जो बि कमु आहे ऐं जेके ॿिया जेके इदारा आहिनि उन्हनि जो बि कमु आहे अवेयरनेस पैदा कनि मूंखे त ख़बर आहे पर आम हिकिड़ो ॿारहाड़ी उनखे त ख़बर कान्हे भई तव्हांखे कहिड़े हिसाब सां कहिड़ी खेती कहिड़े हिसाब सां हाणे करणी पवंदी उन लाइ इहा चेंज ज़रूरी आहे त पोइ असांखे नुक़सानु थींदो वॾो बिल्कुलु अच्छा इम्तियाज़ तव्हां खां पुछणु चाहींदासीं हिकिड़ो त हूंदो आहे त कलेक्टिव माण्हू वर्क कंदो आहे पर इंडिविजुअल बि त मुंहिंजे ख़्याल सां माहौल में पाण कुझु न कुझु जोड़ींदा आहियूं न त जेकॾहिं माण्हुनि खे कमु करिणो आहे त इंडिविजुअली हू कीअं कमु कनि कलेक्टिव उन्हनि जो कमु कीअं हुजणु खपे पंहिंजे माहौल खे बहितर करण जे लाइ जी कलेक्टिव में असां सिर्फ़ु वणनि जी वाढी कई आहे इंडिविजुअल हिकिड़ो वण लॻाए सघे थो हा इहा ॻाल्हि त बिल्कुलु कलेक्टिव तव्हां सॼी सिंध घुमो सिर्फ़ु तव्हांखे हैदराबाद तव्हां घुमो जामशोरो तव्हां वञो तव्हांखे ख़बर पवंदी न हा कमु करण वारो माण्हू हिकिड़ो हूंदो जेको वण लॻाईंदो सॼी हैदराबाद में बाक़ी सभु कटण ते हूंदा पर जेकॾहिं हिकिड़ो माण्हू 2 शेर आहिनि हिकिड़ो आहे त मुंहिंजो अलाए छो इतफ़ाक़ न थींदो आहे हिन पहिरें सां ख़ुदा ॼाणे के रंगीन चमन में छो न ॼावासीं टिड़ियासीं दामन सहरा में ख़ुशबू ई अजाई वई इन सां इतफ़ाक़ न थींदो आहे छो हिकिड़ो ॿियो उर्दू जो शेर आहे त सॉरी त
उन मक़सदु इहो आहे हा 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 एक्सपेंड करे वठो असां घटि में घटि अपने हिस्से की शमा तो जलाते जाते हा बिल्कुलु त असां पंहिंजे हिसे जो कमु त करे वञूं न असां जेकॾहिं ॿियनि माण्हुनि 100 वण कटिया आहिनि त असां 5 वण लॻाए बि सघूं था त इहो असांखे कमु करणु घुरिजे इंडिविजुअल माण्हू कमु करे सघे थो हींअर ॾिसो सिंध जा पेपरनि जी तव्हां ॻाल्हि कई एजुकेशन ते बि कमु हले पियो त पेपर हलनि पिया पर काफ़ी इदारा जेके आहिनि उहे मुकमल तौर ते सिंध जो जेको कॉलेज आहे उहो मुकमल तौर ते तबाह आहे सिंध जो कॉलेज आहे पर उन जाइ ते साॻी जाइ ते तव्हां उमरकोट जो कॉलेज आहे ज़बरदस्त हले पियो तव्हांजी हॉस्टल बि हले पई उमरकोट में जेके तव्हां वेंदव त ॿार पढ़नि पिया ॾिसो इंडिविजुअल हिकिड़ो माण्हू आहे हुन स्टैंड वरितो आहे हुन सॼी सिंध में हिकिड़ो कॉलेज आहे उहो हले पियो ॿिया न पिया हलनि त केरु केरु हिसो त वठंदो न पंहिंजो बिल्कुलु न इनिशिएटिव त केरु जॾहिं केरु वठंदो साॻी तरह केनशा में गर्ल्स कॉलेज आहे उहो ॾाढो ज़बरदस्त हले पियो टीचर्स पंचुअल आहिनि ॿार बचनि पिया पिक एंड ड्रॉप मिले पियो हिकिड़े नंढड़े शहर में जेको माण्हू सुठो अचे थो इंडिविजुअल कमु करे थो साॻी जाइ ते जेकॾहिं को ॿिया असां कॉलेज ॾिसूं उन्हनि में एतिरी असांखे सुठी मोट नथी मिले पर जेकॾहिं को माण्हू ख़ुदि चाहे थो कुझु कयां त पोइ यकीनन अपने हिस्से की क्षमा जलाते जाओ त पोइ बसि जेको माण्हू सम्झी वठे थो न त ऑन करिणो आहे कुझु करिणो आहे त उहो कमु जिथे बि आहे उहो कमु करे थो ऐं इन जा जेको आहे न उहा स्क्रीन ते जॾहिं शइ अचे थी त ॾाढो ॾाढो हिकिड़ो सुठो मैसेज तमामु माण्हुनि ताईं फॉरवर्ड ज़रूरु थींदो आहे जेकॾहिं करण वारो माण्हू कुझु करे थो त बहितरीनु कुझु न कुझु करे ज़रूरु ॾेखारींदो आहे पोइ वरी हा ईअं ज़रूरु चयो वेंदो आहे त अकेला ई निकितासीं पोइ काफ़िलो ठहंदो वियो सो बसि कम ईअं ई थींदा आहिनि व्यूअर्स ब्रेक जो टाइम थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक आहे काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में व्यूअर्स सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चऊं था मुंहिंजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में ऐं मां सम्झां थी त हर को माण्हू स्क्रीन सां ॾाढो घणो सलाहियल रहे थो पोइ तव्हांजी मोबाइल फ़ोन जी स्क्रीन हुजे या तव्हांजी टेलीविज़न जी स्क्रीन हुजे पाण स्क्रीन असांजो स्क्रीन टाइम ॾाढो वधी वियो आहे मोबाइल टाइम असांजो ॾाढो वधी वियो आहे सो ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं स्क्रीन टाइम वधे थो त अप टू डेट माण्हू ज़रूरु रहे थो ऐं ॾाढो ज़रूरी हूंदो आहे त माण्हू अप टू डेट रहे मां ईअं नथी चवां त स्क्रीन टाइम असांजो वधी वञे लिमिटेड टाइम हुजणु खपे छो त स्क्रीन टाइम जॾहिं वधी वेंदो आहे त हुनजा बि केतिरा ई नुक़सानात आहिनि जेके स्टार्टिंग में त ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांखे ख़बर एतिरी ॼाण कोन थी पवे पर आराम आराम सां उहे नुक़सानात जेके आहिनि असांजी सिहत ते हिकिड़ो गहरो असरु छॾीनि था ख़ैर इहो बि हिकिड़ो वसी टॉपिक आहे हिन ते कंहिं एक्सपर्ट सां ज़रूरु वेहंदासीं ऐं ज़रूरु हिन ते बि ॻाल्हाईंदासीं मुंहिंजो चवण जो जेको मक़सदु आहे अप टू डेट जॾहिं रहूं था त तमामु मामलात तमामु मसइलनि जी पाण खे ख़बर पवंदी आहे करंट इशूज़ जी पाण खे ख़बर पवंदी आहे ॾाढो ज़रूरी हूंदो आहे त असांजे आस पास जेको थिए थो उनजी असांखे ॼाण हुजणु खपे पहिरीं जा माण्हू इहो हिकिड़ो रुटीन हूंदो हो त घर में अख़बार ईंदी ऐं सुबुह जो उथण खां पोइ जेको आहे तव्हांजो जेको बि स्केड्यूल हुजे अख़बार पाण सभु ॾिसंदा हुआसीं पढ़ंदा हुआसीं ॾाढो हिकिड़ो सुठे अंदाज़ में मॉर्निंग जो स्टार्ट थींदो हाणे सुबुह जो उथंदा आहियूं असांजे पिलो जे हेठां विहाणे जे हेठां जेको आहे मोबाइल खणंदा आहियूं ऐं मोबाइल ते स्क्रोल थोरो ज़रूरु कंदा आहियूं ॾिसंदा आहियूं छा थियो आहे छा थियण वारो आहे ॼाण रखण जी पाण सभु कोशिशि कंदा आहियूं ऐं सभिनी खे ख़बर आहे त पाकिस्तान ऐं भारत जी जेको आहे उहो छिकताइण लॻी पई आहे बॉर्डर जी सूरत हाल ऐं ओवरऑल वरी मथां जेके मीम्स ठहनि था मूंखे हिकिड़ी ॻाल्हि थोरी सम्झ में इन तरह आई त जेके ठीकु आहे थोरी देरि जे लाइ त उहो फ़न में अची वेंदा आहिनि उहे मीम्स पर जेकॾहिं थोरी बि अल मुआफ़ी ॾे पाण सभु जेको आहे अमन पसंदि माण्हू आहियूं असां न चाहींदासीं त का बि बदमज़गी पैदा थिए या का बि सूरत हाल बिगड़े पर जेके असांजा माण्हू आहिनि न उहे असांजा माण्हू ॾाढा रिएक्टिव आहिनि ऐं असांजे माण्हुनि खे रिएक्ट करणु ॾाढो जल्दी ईंदो आहे सो होपफुली त हालात असांजा ऐं असांजे भर वारे मुल्क जा बहितर रहनि पंहिंजे प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था हालांकि अॼु जो टॉपिक असांजो ॾाढो डिफरेंट आहे असां रेडियो ते बि ॻाल्हि करे रहिया आहियूं टेलीविज़न स्क्रीन जी बि ॻाल्हि करे रहिया आहियूं माहौलियात जी ॻाल्हि करे रहिया आहियूं ऐं यस असां ॻाल्हि करे रहिया आहियूं पंहिंजी तालीम जे हवाले सां बि सो हुन हवाले सां बि प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं सर मां हिन वक़्तु जेको आहे सो अनाउंस करे चुकमि त हीअ जेका छिकताण आहे भारत ऐं पाकिस्तान जी कीअं था ॾिसो इन में सही तव्हांखे सची ॻाल्हि ॿुधायां त भारत में जेका गवर्नमेंट आहे मोदी जी जॾहिं खां आयो आहे त हिकिड़ो अजीब हिकिड़ो माहौल थी वियो आहे की नफ़रत उन शख़्स जेके हूंदा आहिनि उहे ई इदारा ठाहींदा आहिनि मुल्क ठाहींदा आहिनि ठीकु आहे न शख़्स त जेकॾहिं हीउ शख़्स चाहे हा त हिन
पाकिस्तान इंडिया जा ॾाढा सुठा तालुकात थींदा, नफ़रतूं ख़तमु थियनि, पर हुन शख़्स जेको आहे सो पंहिंजे जेका नेशन आहे उन्हनि में तमामु घणी नफ़रत विधी आहे, उनजी मीडिया खे नफ़रत विधी आहे। उनजे बनिस्बत असांजे मुल्क में असांजी मीडिया कॾहिं माना हुते तव्हां ॾिसंदा हुते टेलीविज़न ते BBC ते माना एॾो ज़ोर सां ॻाल्हाइनि था, हीअं माना जेको हिकिड़ो एंकर आहे या जेको उनजो हिकिड़ो अंदाज़ आहे पंहिंजो हिकिड़ो तमामु माना हरू भरू जी ॻाल्हि। सो आउं सम्झां थो त उन में उन्हनि जी हिकिड़ी कमज़ोरी आहे जेका हुन सां हिकिड़ो वाक़ियो थियो आहे। असां वटि काफ़ी अहिड़ा वाक़िया थिया, पर असां वटि पंहिंजे हिसाब सां असां मुंहुं ॾिनो आहे। असांजी फोर्सिस एजेंसियुनि खे सलाम आहे, असांजी फ़ौज खे सलाम आहे जो उन्हनि शयुनि खे मुंहुं ॾिनो आहे। पर हुननि जो जेको आहे सो थोरो घणो थियो आहे त सभु पाकिस्तान ते, ऐं पर अलाह जो शुक्र इहो आहे त सॼी दुनिया में जेको आहे सो हुननि जे जेका असां हुननि जी का ॻाल्हि ॿुधी कान वई आहे, हुनखे बाक़ाइदा हर जाइ ते हुननि खे जेको दुत्कारियो वियो आहे ऐं असांजी मौक़िफ़ जी तारीफ़ कई वई आहे। पर वरी अलाह ताला खां दुआ करियूं था त अमन रहे, अमन जेको आहे उहो ई असांजो जियापो आहे, पूरी दुनिया जो जियापो अमन आहे। बिल्कुलु बिल्कुलु, छो त चिणग ॿरंदी आहे बाहि लॻण में देरि कोन थींदी आहे, त पाण सभु उहो ई अमन पसंदि माण्हू आहियूं ऐं हर तरफ़ असांजा जेके आहिनि न पॉज़िटिव ॾाढा मैसेजिस आहिनि। पर हा, इहा ॻाल्हि तव्हां बिल्कुलु ठीकु चई त स्क्रीन ते स्पेशली माण्हू खे जेको आहे न पंहिंजो हिकिड़ो रवैयो जेको आहे उहो काम ज़रूरु ॾेखारणु खपे, हिकिड़ो पोलाइट रवैयो ज़रूरु ॾेखारणु खपे, ऐं अमन पसंदि माण्हू हमेशह पॉज़िटिव हिकिड़ो मैसेज स्प्रेड करणु चाहींदो आहे, जेको उन तरफ़ खां असांखे उन तरह ॾिसण लाइ नथो मिले। पर हा, काफ़ी जॾहिं आम पब्लिक जी ॻाल्हि कजे थी न, त आम पब्लिक ज़ाहिरी ॻाल्हि आहे चाहींदी आहे त मसइला मसाइल मुल्कनि जे विच में ख़ासि तौर ते न वधनि, छो त ॿिनि मुल्कनि जे विच में जेकॾहिं का बि छिकताण थिए थी त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे आम पब्लिक खे घणो सर्वाइव करणो पवंदो आहे। बिल्कुलु। अच्छा जी, तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदासीं। इम्तियाज़, डॉक्यूमेंट्रीज़ ते तव्हांजो हिकिड़ो सुठो कमु थियल आहे, सो केतिरो कमु कयो अथव, कीअं एक्सप्लेन कंदव, कीअं ॿुधाईंदव? हा, डॉक्यूमेंट्रीज़ सां ईअं तालुक़ु रहियो, यूनिवर्सिटी जे टाइम ते मुख़्तलिफ़ कॉम्पिटिशन ईंदा हुआ। इन्वायरमेंट हिकिड़ो हॉट टॉपिक आहे हर दौर जो, अॼुकल्ह जे दौर में, त उन में क्लाइमेट चेंज एंड पावर्टी जे नाले सां WWF लाइ मूं डॉक्यूमेंट्री ठाही, ऐं शागिर्दी वारो ज़मानो हो, ख़बर कोन हुई त छा थींदो, ऐं उहा जॾहिं मूं डॉक्यूमेंट्री ठाही उन में मूं पसगिरदाई ॾेखारी काछे जी, त काछे में कहिड़ियूं माहौलियाती तब्दीलियूं अचनि थियूं ऐं उनजा असर हिकिड़े आम माण्हू ग़रीब माण्हू ते कीअं था पवनि। उहा डॉक्यूमेंट्री मूं मोकिली ऐं उन सॼे पाकिस्तान में विन कयो 2017 में, सिंध यूनिवर्सिटी में उन टाइम में मां पढ़ंदो हुयुसि। ऐं उनखां पोइ ॿी डॉक्यूमेंट्री हिकिड़ी मूं ठाही माउंटेन टॉक जे नाले सां, उहा ठाही UNDP इस्लामाबाद जे लाइ। उन जो में असांजो सेवण आहे उते, उहा हुई माउंटेन रेंजिस ते, त माइग्रेशन थिए थी, उनखां पोइ माण्हुनि खे कहिड़ियूं ॾुखियाइयूं अचनि थियूं, पावर्टी उन्हनि वटि कीअं, ऊन्हारे जी मौसम में उहे हेठि लही था अचनि, सियारे जी मौसम में जबलनि ते वरी चढ़ी था वञनि, उते उन्हनि वटि माल आहे सवनि जी तइदाद में, हू कीअं उते पाणी जी खोड़ थिए थी, मुख़्तलिफ़ मसइला माण्हुनि सां थियनि था, ऊन्हारे जी मौसम में उहे लही था अचनि। उनखे मूं सॼे खे फिल्माइज़ कयो उन में, ऐं उनखां पोइ उन रनरअप में आई सॼे पाकिस्तान में उहा UNDP वारी, त इहो शागिर्दी वारो, त उनखां पोइ इंट्रस्ट मुंहिंजो डेवलप थियो माहौलियात में, पोइ लिखणु शुरू कयोसीं अख़बारुनि में माहौलियात ते, ऐं ताज़ो ई जेका केन शाह में हाणे बोर्ड आई 2022 में, त उन ते मूं क्लाइमेट चेंज ऐं केन शाह जे नाले सां डॉक्यूमेंट्री ठाही, जंहिंमें अॼुकल्ह तव्हां ॾिठो हूंदो केनालनि वारे मामले ते डॉक्टर हसन अब्बास उन जा उन में कमेंट्स आहिनि डॉक्यूमेंट्री में, उन ते ॻाल्हायो आहे त असां हिननि माहौलियाती तब्दीलियुनि खे कीअं मुंहुं ॾेई सघूं था, ऐं हुन जेका हिकिड़ी अहम ॻाल्हि कई आहे जीअं माहौलियाती तब्दीलियूं पंहिंजी जाइ ते, असांखे छा करणो, हुन चयो आहे त असांखे इंफ्रास्ट्रक्चर जेको आहे उनखे बहितर करणो आहे, जेके असां हा जिथे दरिया जा असां रस्ता बंदि करे छॾिया, जिथे पाणी जा हक़ीक़ी जेके रस्ता हुआ असां उन्हनि जे अॻियां बंदि ॾेई छॾिया, रोड ॾेई छॾिया, असां उन जा रस्ता बंदि करे छॾिया, जंहिंखां पोइ असांजे साम्हूं हिकिड़ो डिज़ास्टर थी साम्हूं अचे थो। त जेकॾहिं असां हिन खे प्लान कयूं सुठे तरीक़े सां, जीअं मां तव्हां सां ॻाल्हि कई प्रिवेंशन जी, त कंहिं बि डिज़ास्टर खां तबाही खां पहिरियां असांजी उन्हनि जी खे कीअं बहितर करणु, नुक़सान खे कीअं घटाए सघूं था, त असांखे सोचणु घुरिजे। मूं उन ते उहा डॉक्यूमेंट्री ठाही, त असां उन ते जेको हुननि जो ओपिनियन इहो हो त असांखे इंफ्रास्ट्रक्चर ॾांहुं अचिणो पवंदो, उनखे बहितर करणो पवंदो, त जीअं असां हिननि ख़तरनि खां वधीक उन्हनि खे घटाए सघूं, जेके बि ख़तरा असां वटि अचनि था। त माहौलियात ॾाढो ज़बरदस्त टॉपिक आहे, इन ते कमु हले पियो, ऐं मुंहिंजो अॻिते कमु आहे त ढंढुनि ते पाण जेके सिंध में अज़ीज़ रांझाणी जो किताबु आहे सिंध जूं ढंढूं, त उन में उन घणनि ढंढुनि जो ज़िक्र कयो आहे सॼी सिंध जो, उन्हनि ते कमु कजे, डॉक्यूमेंट्रीज़ ठाहिजनि ढंढुनि ते, त
सिर्फ़ु मां ई न पर जेको जेको ॿुधे पियो व्यूअर्स ॿुधनि पिया मुख़्तलिफ़ शहरनि में त उहे बि ठाहे सघनि था। उन्हनि जे ॻोठनि में कहिड़ियूं डंडूं हुयूं जेके ख़तमु थी वियूं आहिनि त उहे बि उन्हनि खे फिल्माइज़ करे सघनि था। ऐं मुंहिंजो बि आहे त उन्हनि खे असां फिल्माइज़ कयूं ऐं ॾेखारियूं त जेका अॻ में असां वटि शइ हुई ऐं हीअ शइ ख़तमु छो थी ऐं हिन शयुनि खे असां छो न बचाए सघियासीं। दरिया पंहिंजो रुख मोड़ियो। जीअं पाण हींअर डेल्टा जी ॻाल्हि पिया कयूं त पाण पहिरियां 17-18 क्रीक्स हूंदियूं हुयूं जिथां न दरिया मां पाणी समुंड में वेंदो हो। हींअर के 2-3 बचियूं आहिनि पाण वटि सो उहो बि कोटड़ी डाउन स्ट्रीम खां पाणी हेठि न पियो वञे। त इहे सभई शयूं किथे न किथे नुक़सान त पहुचाइनि थियूं। सही ॻाल्हि आहे। चयो वेंदो आहे न त नेचर सां जॾहिं खिलवाड़ कबी आहे त पोइ नेचर जेको आहे पंहिंजो पूरो जो पूरो उन एक्शन जो रिएक्शन ज़रूरु ॿुधाईंदी आहे। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे हर हिकिड़े माण्हू खे सिर्फ़ु न पर जानदार खे हर जानदार खे उहो जेको आहे नुक़सानु भोगणो पवंदो आहे। स्पेशीज़ ते तमामु घणो नुक़सानु उन्हनि खे पहुचे थो। सामुंडी जेका बि जीवत आहे उनखे नुक़सानु पहुचे थो। असांजे दरियाहनि जा रुख जॾहिं उहे तब्दील थियनि था त आम माण्हू खे तमामु घणो नुक़सानु पहुचे थो। ऐं असां सभिनी पाण सभिनीनि जे साम्हूं इहो जेको आहे सो कैनवस बिल्कुलु साफ़ साफ़ चिटो ज़ाहिर आहे। असांजा माण्हू हिन वक़्तु ख़ुश्कसाली खे ॾाढो मुंहुं ॾियनि पिया ऐं माण्हुनि जी ज़िंदगियूं तमामु घणी ॾुखियूं थी चुकियूं आहिनि। लॾ पलाइण ते माण्हू तमामु घणा मजबूर थी चुका आहिनि। उहे माण्हू असां वांगुरु जेको आहे न इहे बोटल्स पाणी जूं अफोर्ड न करे सघंदा आहिनि। पाण किथां बि जेको आहे सो मिठो पाणी घुराए त पी वठंदा आहियूं। कुकिंग जे लाइ अलॻि पाणी असांजो हूंदो आहे। टैंकर सिस्टम पंहिंजो अलॻि पियो हलंदो आहे। पर उहे माण्हू जेके पुछड़ीअ ते मौजूदु आहिनि जेके उन्हनि ॻोठनि में मौजूदु आहिनि उहे परे परे ताईं इहे सभु शयूं अफोर्ड नथा करे सघनि। पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे आख़िरी रस्तो उन्हनि वटि लॾ पलाइण जो आहे। पोइ लॾ पलाइण कनि था ऐं तमामु तकलीफ़ में असांजा माण्हू आहिनि। उमेदु कयूं था ऐं रब पाक खां दुआ बि कयूं था त हीअ तकलीफ़ूं असांजे मारवड़नि जूं असांजे हा बिल्कुलु दूरि थियनि। अच्छा इम्तियाज़ तव्हां खां इहो बि मां ॼाणणु चाहींदमि त काछे जी तव्हां ॻाल्हि कई न त काछे खे कीअं तव्हां ॾिठो आहे रहणी कहणी कीअं आहे माण्हू कीअं रहनि था कीअं उन्हनि जो गुज़र सफ़र आहे कीअं एक्सप्लेन कंदव? काछो ईअं ई जीअं तव्हां 50 साल पहिरियां ॾिठो हूंदो अॼु बि हुते हिकिड़ी तब्दीली आई आहे। सोलर प्लेट लॻी वई आहे। बाक़ी ॿी का तब्दीली कोन्हे का। वणनि जी वाढी थी वई। सॼो काछो तव्हां अॻ में बड़ जा वण हूंदा मुख़्तलिफ़ किरड़ जो वण हूंदो हो। हुते घणा वण पिपर जो वण हूंदो। हींअर उहो बिल्कुलु बेद मुश्क जा वण पर काछे वारे इलाइक़े में बड़ जो वण या पिपर जो वण इहे तमामु किरड़ इहे तमामु घणा। कारो खबड़ असां वटि काछे में मशहूरु आहे। त उहे वण हींअर बिल्कुलु ख़तमु थी विया आहिनि। माण्हू पंहिंजी ज़िंदगी ॾिसो जेसिताईं तव्हां तब्दील न थींदव तव्हां ख़तमु थी वेंदव। तव्हांखे तब्दील थियणो पवंदो न। जेकॾहिं तव्हां जेकॾहिं इहे माण्हू मिसाल जी ॻाल्हि आहे जेकॾहिं मोहन जे दड़े वारा माण्हू हितां न निकिरी कंहिं ॿी जाइ ते शिफ्ट न थियनि हा केॾे न वञनि हा त उहो मुमकिन आहे तव्हां माण्हू उथी विया हूंदा। जेको बि डिज़ास्टर उन दौर में थियो आहे सर्वाइवल लाइ त माण्हू उथी वेंदो आहे न। पाण जेकॾहिं मज़हबी लिहाज़ खां ॾिसूं नबी साईं चयो हिजरत ज़रूरी आहे जॾहिं तव्हां ते को ॾुखी महिल अचे थी। त ॾिसूं था जेकॾहिं असांखे फैसिलिटियूं काछे में कोन्हनि अॼु खां 50 साल पहिरियां उते लाइट कोन हुई 21वीं सदी में बि लाइट कोन्हे का त असांखे घटि में घटि उतां निकिरणु घुरिजे उन इलाइक़े मां जिते असां सालनि खां के हिकिड़ियूं शयूं खणी हलूं पिया पंहिंजे ज़हननि में। ज़िंदगी खे गुज़ारण जा जेके मयार आहिनि न उहे जेसिताईं ताईं तब्दील न थींदा त माण्हू जी ज़िंदगी में बि का तब्दीली न ईंदी। बिल्कुलु बिल्कुलु। तव्हां ॾिसो अर्बनाइज़ेशन वधी आहे उन जा काफ़ी नुक़सान बि आहिनि। पर जेकॾहिं असां पंहिंजी फैमिली जॾहिं तव्हां हिकिड़ो पढ़ियल लिखियल आहियूं असां ऐं सोचूं था त असांजो ॿारु जेको आहे सुठी कंहिं मंज़िल ते पहुचे त पोइ ॻोठ वारो माण्हू शहर में शहर वारो माण्हू वॾे शहर में उहो वरी उतां कंहिं ॿिए मुल्क में ॾिसो मौक़िया आहिनि। हिकिड़ो माण्हू सालनि खां हिकिड़े ॻोठ में रहियो पियो आहे उहो स्कॉलरशिप नथो हासिलु करे सघे कंहिं ॿाहिरि मुल्क जी। पर जेकॾहिं हुनखे तव्हां मौक़ो ॾिनो कल्ह हिकिड़ो दोस्त मूंसां वेठो चईं जेकॾहिं असांजो ॾाॾो या असांजो पीउ 30 साल पहिरियां ॻोठ मां लॾे अची हैदराबाद में लॾे त असां पेटारो कॉलेज में पढ़ूं हा ऐं असांजी ज़िंदगी हीअं जीअं गुज़रे थी ईअं न गुज़रे त तब्दीली जेका आहे या ज़िंदगीनि में उहा अवेयरनेस न ॾिने। जीअं उन दौर में असांजे पंहिंजे वाल साहिबु चयो त तव्हांखे कैडेट कॉलेज में पढ़ायां पर उहो लॾे ई कोन उन ॻोठ मां त अॼु असांजी ज़िंदगी आहे त असां पंहिंजे पहिरीं जीअं स्टार्टिंग में ॻाल्हि कई थी न इनिशिएटिव कंहिं न कंहिं माण्हू खे वठिणो पवंदो आहे। पोइ जेकॾहिं हालातनि में ईअं ज़ंजीरुनि में जकड़िजी वेही रहंदासीं त पोइ त तब्दीली असांखे ॾाढी परे आहे। दुनिया अलाए किथां किथां निकिरी हुई पर असांजे ॾुख हिन ॻाल्हि जो थींदो आहे त अॼु बि असांजा माण्हू जेको आहे न ॻोठनि में उन्हनि मुसीबतुनि में जकड़िया पिया आहिनि। पर अॻियां वधण जी जॾहिं ॻाल्हि अचे थी त पोइ असां पंहिंजा ॻोठ कीअं छॾियूं असां पंहिंजा माल कीअं छॾियूं असां पंहिंजा मिट माइट कीअं छॾियूं फलाणी मुंहिंजी भेण जो घरु आहे भेण अकेली आहे हुनखे मां कीअं छॾे वञा। सो इहे जेके असांजा मसइला आहिनि इहे असांजा जेके तमामु मामलात आहिनि इहे असांखे ॾाढो
पुठ ते धिकनि था। सुठी ॻाल्हि इहा आहे त ॻोठनि मां बि स्टूडेंट्स निकिरनि था, पढ़नि था, पंहिंजी ज़िंदगी खे बहितर कंदा, पंहिंजी फैमिलीज़ खे हिकिड़ो सुठो जेको आहे सो फ्यूचर ॾियनि था। इहा ॾाढी हिकिड़ी पॉज़िटिव ॻाल्हि बि आहे। पर वरी बि असां वटि न हल तमामु घटि नज़र ईंदा आहिनि, मसइला तमामु घणा नज़र ईंदा आहिनि। असल मां हमेशह हिकिड़ी ॻाल्हि कंदी आहियां त मसइलनि जो हल ज़रूरु हूंदो आहे, पर उहो ॾिसण में जेको आहे न घटि माण्हुनि खे ईंदो आहे, धुंधलो नज़र ईंदो आहे, असां हुन शइ खे विसारे विहंदा आहियूं। मसइलो उते हो हल हूंदो आहे। तव्हांजी ॻाल्हि कई न पंहिंजो इम्तियाज़ खां त काछो जेको आहे सो तब्दील थियो आहे। ऐं सम्झो तव्हां मां सभु सिंधी माण्हुनि खे चवंदुसि जेके बि माण्हू आहिनि त उहे ॾींहुं उहे शींहं टे जुल्दनि जो किताबु आहे, पीर अलीमन राजदी साहिबु लिखियो आहे, तव्हां उहो पढ़ो। ओहो हो आउं चवां थो एॾी ताक़तवर, मूं काफ़ी कुझु पढ़ियो आहे पर एॾो ताक़तवर राइटर मूं ॾिठो आहे। माना बाक़ाइदा तव्हां डॉक्यूमेंट्री या फिल्म ॾिसो पिया, मूं त सच पुछो 100 साल अॻु खां पोइ बि सिंध जेका ॿारहाड़ी सिंध आहे, मूं त मूंखां तब्दील काचो छा तव्हां थर छा मूं खां तब्दीली कान्हे। माण्हू जा ज़हन कोन पिया आहिनि अञा तोणी बि माण्हू बजाए जो पंहिंजो को कुझु करे या छा करे, पर अञा पोइ हुन में काफ़ी माण्हू सही ॻाल्हि आहे। ऐं सिंध खे तबाह जेका हींअर आहे हुन में गवर्नमेंट जो वॾो हिकिड़ो कंट्रीब्यूशन रहियो आहे। बिल्कुलु स्टेट जो कंट्रीब्यूशन रहियो आहे। जेके ॿियनि जायुनि ते तव्हां वञो, पंजाब वञो, ख़ैबर पख्तूनख्वा वञो, उते तव्हांखे बाक़ाइदा अवेयरनेस मिलंदी, उते तव्हांखे तालीम मिलंदी। हिते जेका तव्हां का तालीम जी ॻाल्हि कई, मां टंडे बागे वियुसि, मूंखे ॾाढी ख़ुशी थी। हिकिड़ो स्कूल हुते खुलियो आहे हिकिड़े इदारे पोइ, ॾाढी ख़ुशी। ॾाढा ॿार वेल ड्रेस मूं ॾिठा टंडे बाग में, ऐं ॾाढो हुनजो रहण जो खाधे पीते जो स्टाइल ऐं बाक़ाइदा सलीक़ेमंद ॿार टंडे बाग में रही करे मूंखे ॾाढी ख़ुशी थी। त माना प्राइवेट सेक्टर पंहिंजो कमु करे पियो, पर जेको गवर्नमेंट खे करणु घुरिजे उहो माना कोन्हे। हींअर जेके मास्तर हाणे ॿुधो आहे मूं त हींअर जेके मास्तर भर्ती थियनि पिया उहो वरी कंहिंजे इदारे जे तरफ़ां सां भर्ती थियनि पिया, उहे थोरो मेरिट आहे त अॼु में त मेरिट ई तबाह थी न। माण्हू सिर्फ़ु वेंदा बाबा मूंखे उहो घर वेठे पघार वठणी आहे। IBA जो रोल जेको आहे इहो बिल्कुलु अञा उनखे घुरिजे, अञा उनखे उन मंद, पर हिकिड़ी शुरूआति सुठी थी आहे। पर उन में वरी घणो इहो ॾिठो वियो आहे त तमामु इंजीनियर्स डिफरेंट फील्ड्स जा माण्हू जीअं पाण मूं स्टार्टिंग में ॻाल्हि कई न, फ्री वेहण खां हर को माण्हू चाहींदो आहे त असां कुझु न कुझु कयूं। सो वाई नॉट PST, JST, HST, त पोइ तमामु नौजवान भर्ती त थी आहे, पर जंहिंखे जिथे ऑप्शन मिलंदो, छो त 2 साल हिनखे गुज़री चुका न, बल्कि 4 साल लास्ट टाइम वारी बि पाण विच में जंहिंखे पंहिंजी अपॉर्चुनिटी का सुठी मिली त उहो त अवेल कंदो न, सो इहा शइ आहे। इन शइ जो वरी अची थो वञे साम्हूं हिकिड़ो इन तरह पैटर्न। बाक़ी जेका IBA जी आहे उन ते त को शक न आहे, IBA जी सिलेक्शन तमामु सुठी आहे। अॼु जॾहिं एग्ज़ाम्स जी स्टार्टिंग में ॻाल्हि कई आहे त तव्हां खां मां रिव्यू ज़रूरु वठणु चाहींदमि कि जेको असांजो निज़ाम हलंदो आहे पेपर वठण जो, इन निज़ाम खे तव्हां कीअं ॾिठो आहे, तव्हांजी डेफिनेशन छा आहे, कीअं बयानु कंदव? सच पुछो त ॾुख थो थिए मूंखे त तव्हां पेपर जी ॻाल्हि पिया करियो, मां त सिहत जी ॻाल्हि कंदुसि, उते बि ॾुख थो थिए। मां त ॿियनि इदारनि जी ॻाल्हि कंदुसि, हर इदारो जेको आहे न उन ते बसि छा खणी चइजे त रोअण थो अचे। पर ख़ासि करे हीअ जेको आहे हीअ त इमारत आहे न, असीं इमारत ठाहियूं पिया न। ॿार जेको 9th क्लास जो आहे उहो हाणे ॾाकणु चढ़े थो मथे, 10th क्लास या मैट्रिक, उन खां पोइ उनखे वरी साइंस ग्रुप में अचिणो आहे या इंजीनियर थियणो आहे या डॉक्टर थियणो आहे, उहो कॉपी करे पास थींदो त छा कंदो? जेकॾहिं डॉक्टर थींदो त मरीज़नि खे मारींदो, जे इंजीनियर थींदो त कहिड़ी इंजीनियरिंग कंदो हू? इहो माना हिकिड़ो वॾी, ऐं छा चवां, जेके माण्हू मुलवस आहिनि उहे हिकिड़ो गुरो मिलो आहे हिन में। हिकिड़ी चेन आहे जंहिंमें पंहिंजे चवंदा कोन हिकिड़ो पहाको आहे त ओजड़ी ख़ातिर ॿकरी कंहिंजी कुआए छॾी, त माना मुंहिंजे थोरी लालच जे करे आउं पंहिंजी नेशन खे तबाह पियो करियां, पंहिंजी क़ौम खे तबाह पियो करियां। हिननि खे सोचणु घुरिजे त एॾो वॾो ॾोह न कनि। सिंध आहे वरी बि असांजी माउ आहे, ठीकु आहे न। हिननि जे ॿारनि खे या हिन जे मुस्तक़बिल खे तबाह कंदा त पोइ इहा अॻियां छा मुंहुं ॾेखारींदा? सही ॻाल्हि आहे। असांजो फ्यूचर छा हूंदो, यानी त दुनिया जो हिकिड़ो ॿियो हिकिड़ो नक्शो साम्हूं अचे थो। ऐं अगेन असां जॾहिं वरी पंहिंजे एग्ज़ाम सिस्टम खे ॾिसूं था त उहो ई घिसट पिटियल जेको आहे सो असांखे साॻी शइ मिले थी, जंहिंखे ॾिसंदे तमामु घणो ॾुख थिए थो। तव्हां खां बि इम्तियाज़ पुछणु चाहींदासीं त हीउ जेको ओवरऑल सॼो सिस्टम केतिरे ई टाइम खां हलंदो रहियो आहे, हिनखे कीअं ॾिठो आहे, ऐं गॾोगॾु ॿुधाइजो त हीअ भला तब्दील कीअं थी सघे थो? हा, इन में इहो आहे 2017 में मुंहिंजो अॼु इन ते आर्टिकल लिखियलु हुयो त कापी कल्चर संजीदगी जो मुंतज़िर आहे, उनजो ख़ात्मो जेको आहे त उनखे तव्हां संजीदा थियो त इहो ख़तमु थी वेंदो। उन में हिकिड़ो मिसाल बि ॾिनो आहे हिकिड़ी जमायत जो, त उनखे कीअं ख़तमु कयो वियो सिंध मां मुकमल तौर ते, त हींअर उनजो नालो बि कोन्हे को। त हीउ को एॾो वॾो इशू आहे कोन,
पर असां हिनखे खणी एॾो छॾियो आहे जो चऊं था त बसि इहो असल में ॾिसो न मेरिट खे बि त कुझु आहिनि जेके हुकुमरान दौर में अहिड़ा माण्हू वेठा अचनि था असांजा माण्हू अॻियां अचनि पोइ हिकिड़ो तासुर ॾिनो वियो आहे त सिंध जो जेको माण्हू आहे उहो त कापी करे अॻियां पियो अचे भली उहो कंहिं वफ़ाक़ी इदारे में कमु कंदो पर उन्हनि खे बि ख़बर आहे त सिंध में त हीउ कमु हले पियो असांजा जेके 4 साल आहिनि उहे तमामु घणा अहम आहिनि हींअर ॾिसो जेका हायरिंग थी आहे IBA जे थ्रू पहिरें खां वठी 5 ताईं कुझु नवां टीचर्स अची विया वरी 6 खां 8 ताईं हाणे जेको 9 क्लास ऐं 10 क्लास आहे उन में बि टीचर आया पर हाणे उन में फिज़िक्स केमिस्ट्री जेके टेक्निकल असांजा अचनि था साइंस वारो सॼो हाणे उन में खे असां सीरियस वठंदा ई कोन आहियूं उते अॼु ॾींहं ताईं बि सॉरी टू से उस्ताद साहिबान उहे ॿुधंदा हूंदा उते फोकस इहो हूंदो आहे त फेयर बुक पूरो हुजणु घुरिजे ऐं उहो फेयर बुक बि कंहिंजो हूंदो उस्ताद जो लिखियलु न हूंदो उहो पोइ 20 साल पुराणो कंहिं शागिर्द जो लिखियलु हूंदो जेको ॾाढो सोलो लिखियलु हूंदो उस्ताद ईंदो बोर्ड ते लिखाए हलियो वेंदो कॉन्सेप्ट छा आहे का ख़बर न आहे हुनखे ख़बर आहे त पेपर थींदा त थियणो छा आहे पाण कारतूस चवंदा आहियूं न कारतूस थींदा ॿियों टियों ऐं पेपर थी वेंदा इहो मसइलो ईअं हल थींदो पर 4 साल जेके इंतिहाई अहम आहिनि असांजे लाइ उन जे लाइ असांखे कुझु कोन पियो कयो वञे कंहिं क़िस्म जी शइ कोन्हे उन ते मूं उन आर्टिकल में लिखियो इहो हो त असांखे जेको गैप आहे बोर्ड ऐं स्कूल इंतिज़ामिया जे विच में गैप आहे इनखे ख़तमु कजे अहिड़ियूं कमेटी जीअं तव्हां यूनिवर्सिटी में वञो था न त यूनिवर्सिटी में सेमेस्टर हले थो उस्ताद तव्हांखे पढ़ाए थो उन सिलेबस मां तव्हांखे 4 चैप्टर पढ़ाए थो चइनी चैप्टर्स मां तव्हांजो मिड टर्म थिए थो उन्हनि मां वरी तव्हां जॾहिं 8 सब्जेक्ट पढ़ो था तव्हांजो सेमेस्टर थिए थो सिर्फ़ु थिए किथां थो सिर्फ़ु उन ई तव्हांजे 8 चैप्टर मां जॾहिं तव्हांजा ॿार पढ़ी बस था कनि सॼो साल त हिकिड़ी कमेटी हुजे जेका बोर्ड जी जेका स्कूल वञे ऐं उते पुछे उन्हनि खां त तव्हां केतिरो पढ़ायो सिर्फ़ु इहो न पियो फेयर बुक तव्हां पूरो करायो आहे न करायो आहे त घटि में घटि तव्हां उनखे ॾिसो त असांजे ॿारनि 8 सब्जेक्ट चैप्टर पढ़िया 10 बाब पढ़िया केतिरा पढ़िया उन्हनि मां जेकॾहिं ॿारनि जे सवाल अचनि जेतिरो ॿारनि पढ़ियो आहे जेतिरो सम्झो आहे त पोइ मुमकिन आहे कुझु थी सघे पर उन लेवल ते सोचो अञा ताईं कोन थो ॻाल्हि आहे असां फिनलैंड खे जॾहिं ॾिसूं था त ऑन द टॉप प्रायोरिटी असांखे एजुकेशन फिनलैंड जी नज़र अचे थी उते जेको आहे सो ओपन बुक सिस्टम हूंदो आहे उते रटू तोता तयारु कोन थींदा आहिनि ऐं जेको जीअं तव्हां चयो न फेयर बुक वारो सिस्टम उते परे परे ताईं को कॉन्सेप्ट कोन्हे को जॾहिं एग्ज़ाम्स वरिता वेंदा आहिनि त उहो ओपन बुक सिस्टम हूंदो आहे पर हा प्रैक्टिकल वर्क ज़रूरु करायो वञे थो त हुन हिकिड़ी शइ जॾहिं सम्झ में ईंदी आहे न त उन में करण में बि मज़ो ईंदो आहे उन फील्ड में बि तव्हां इंट्रस्ट वठंदा आहियो जीअं तव्हां चयो न डॉक्यूमेंट्री जॾहिं मूंखे एप्रिशिएट कयो वियो जॾहिं मां विन कयो त मुंहिंजो इंट्रस्ट ॾाढो डेवलप थियो त जॾहिं ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांजो इंट्रस्ट डेवलप थींदो आहे तव्हां सुठे खां सुठो कमु करे सघंदा आहियो वरी जैपनीज़ पाण ॾिसूं था त उन्हनि जी स्कूलिंग टाइम ॾाढी वॾी आहे डिग्री हलंदी आहे उन में जेको सिस्टम आहे उन में ॿार खे एथिक्स बि सेखारिया वेंदा आहिनि ॿार खे नॉर्म्स बि सेखारिया वेंदा आहिनि ॿार जी हक़ीक़त में तरबियत बि उते थी रही हूंदी आहे ऐं पेरेंट्स जेको एक्ज़ैक्टली जैपनीज़ ऐं चाइना में बि उहो सॼो सिस्टम ईअं आहे सो इन तरह जो हिकिड़ो पूरो जो पूरो कैनवस दुनिया जो साम्हूं आहे वरी असां उनखे जेको आहे हिकिड़ो परदो लॻाए उनखे बंदि करे छॾियो आहे उन ते नज़र न पवे ऐं असांजो जेको सिस्टम आहे उहो हलंदो रहे त पोइ इहो सिस्टम आख़िर हिते त सवाल पैदा थिए थो न त इहो सिस्टम केसीं ताईं इहो सिस्टम असांखे केॾांहुं वठी वेंदो असांजो फ्यूचर छा हूंदो ऐं अॼु ॾींहं ताईं ज़ाहिरी ॻाल्हि आहे इहे ई रीज़न्स रहिया आहिनि त असां वटि न कोई सुठो साइंटिस्ट पैदा थी सघियो आहे न कोई बहितरीनु इंजीनियर पैदा थी सघियो आहे बाक़ी हा ॻाल्हियूं असां ॾाढियूं वॾियूं वॾियूं कंदा आहियूं असांजा माण्हुनि खां बसि ॻाल्हियूं करायो वेल असां जेको आहे पंहिंजे प्रोग्राम खे वधीक कंटिन्यू कंदासीं पर वक़्तु थी वियो आहे न्यूज़ ब्रेक जो न्यूज़ ॿुधूं था उन खां पोइ वरी कंटिन्यू कयूं था अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान व्यूवर्स सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चवां थी अचे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ऐं थी सघे थो तव्हां बि हींअर जेको आहे सो नाश्ते जो आहे प्लेट ब्रेकफास्ट जी प्लेट तव्हांजे हथ में हुजे चांहि जो कप तव्हांजे हथ में हुजे सो जी तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान अव्हांखे ख़बर आहे त 10 बजे खां 12 बजे ताईं असां जेको आहे लाइव नशर कंदा आहियूं महिमान जा ॾाढा ज़बरदस्त मुंहिंजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं तव्हां ॻाल्हि ॿोल असांजी हले पई एग्ज़ाम सिस्टम ते सो फस्ट ईयर ऐं इंटर जा पेपर हली रहिया आहिनि बायोलॉजी जो अॼु पेपर आहे ऐं अव्हां सभिनीनि खे ॼाण आहे पाण सभु ॼाणूं था त असांजो जेको सिस्टम आहे उहो मुद्दे ख़ारिज हिकिड़ो असांजो सिस्टम हले थो जंहिंखे
ख़तमु थियणु खपे ऐं जेकॾहिं ख़तमु नथो थिए त पोइ असांजे फ्यूचर ते ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो वॾो सवाल ज़रूरु मौजूदु आहे। मूं स्टार्टिंग में बि हिकिड़ी ॻाल्हि कई त जंहिं माण्हूअ खे अॻियां निकिरणो हूंदो आहे त असां इहे मिसाल दुनिया में ॾिठा आहिनि त वण जे हेठां बि उहो माण्हू वेही ॿहिराड़ी में उहो पढ़ी अॻियां वधंदो आहे, हिकिड़ो मिसाल क़ाइमु कंदो आहे। सो चवंदा आहिनि न त जोति जॾहिं जलंदी आहे, जेकॾहिं कोई कुझु करणु चाहींदो आहे त पोइ उहो ज़रूरु करे वेंदो आहे, पर माण्हुनि जा ज़हन बि तब्दील करणा हूंदा आहिनि, नर्चरिंग बि जेको आहे सो उहो बि हिकिड़ो सिस्टम हूंदो आहे। पर वरी जॾहिं तालीम जी ॻाल्हि अचे थी त पोइ ज़हन ठाहिणा पवंदा आहिनि। सो ज़हन ठाहिण जे लाइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो सिस्टम उन जी घुर्ज ज़रूरु पवे थी, उनजो सुवालु ज़रूरु पैदा थिए थो ऐं उन में सभ खां वॾी जेका ज़िमेदारी आहे उहा असांजी रियासत जी आहे। उन खां पोइ जेको ओवरऑल सिस्टम कॉलेजिस जो स्कूल्स जो थिए थो उन्हनि जी ज़िमेदारी आहे। हुन में वरी ॿ शयूं आहिनि जिन खे ज़िक्र करणु जिन जो तमामु घणो ज़रूरी आहे। हिकिड़ा हूंदा आहिनि पेरेंट्स ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ा टीचर्स थियनि था, मैनेजमेंट थिए थी। जेकॾहिं उन्हनि जी कोऑर्डिनेशन सुठी हूंदी त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे ॿार जो बि ज़हन उन तरह तयारु थींदो। अशरफ साहब मौजूदु आहिनि, अशरफ बलोच साहब खां ज़रूरु पुछणु चाहींदमि सर, जॾहिं 3 स्टेक होल्डर्स जी मां ॻाल्हि कयां थी, स्टेट एंड देन पेरेंट्स ऐं टीचर्स, ऐं असां ॾिसूं था त कंहिंजो बि रोल उन तरह ज़ाहिर नथो थिए, सो कीअं हुजणु खपे? हाणे असांजो ॿारु स्कूल वञे थो सभु न त के रोई वञे थो स्कूल, हालांकि ॿार खे ख़ुशि थी वञणु खपे, सिस्टम हुजे न अहिड़ो त ॿार ख़ुशि थी वञे। हाणे माना बचपन जेको ॿार मतिलबु रोई वञे थो, हाणे उहो रोईंदड़ ॿारु जी उहो कहिड़ी दिलि सां जेको आहे, ऐं माइट जेको आहे माना पेरेंट्स उहो चवनि था हाणे जान छुटे ई वञे त असीं सुम्हूं। सही ॻाल्हि आहे। ठीकु आहे न। ॿियो टियों त वरी जेके उते वेठा आहिनि, जेका टीचर उते आहे त उहा चए थी बसि हाणे हीअ पीरियड ख़तमु थिए त आउं वरी पंहिंजो मोबाइल ते या छा या माना टई शयूं। तव्हां जेका जापान जी ॻाल्हि कई त आउं तव्हांखे प्रैक्टिकल ॿुधायां त मुंहिंजी भाइटी चाइना में रहे थी, नंढड़ो उनजो 2 ॿार आहिनि, त उनखां मूं पुछो, मुंहिंजो हीअ चाचा हीअ ख़ुशी सां स्कूल दौड़ंदो आहे। मुंहिंजो छो? चई हिकिड़ो त हिन खां पहिरीं पुछंदा त सुभाणे तूं छा खाईंदे नाश्ते में, सही फलाणी शइ तुंहिंजे लाइ ठाहींदासीं। चई हा सुभाणे पोइ असीं थोरी नाश्तो कयूं, उते स्कूल में नाश्तो मिलंदो आहे। उनखां पोइ जीअं स्कूल वेंदो त हिनखे जेके हिन से भोलड़ा या छा इन क़िस्म जा उहो ठाहे या हुनखे ॾेखारींदा या मच्छूं या छा, हुनखे माना हुनखे हिराईंदा, तूं अच ते अचे, पोइ हुनखे खाराईंदा सुठे नमूने सां। पोइ वरी हुनखे चवंदा त भई हाणे असीं दुकानदार आहियूं, हीअ तोखे पैसा, तूं असांखे कीअं थो परचेजिंग करीं। माना बचपन खां वठी बिज़नेस पॉइंट ऑफ व्यू खां पढ़ाई त पोइ वञी 2 कलाकनि खां पोइ वञी उते माना लॉन्ग टाइम जेको तालीम जो, त ॿारु जेको आहे उहो राति जो ॿिए ॾींहुं ख़ुशी ख़ुशी माना इंतज़ारु कंदो आहे सुबुह थिए ऐं वञा, मूंखे उहो फलाणो मिले, उहो फलाणी शइ हूंदी, हुते बाग़ हूंदो, हुते घुमाइण फिराइण ई हो। त आउं सम्झां थो इहे त हाणे अलाह करे हिन असांजे मुल्क में आहिनि, के जायूं आहिनि, के स्कूल आहिनि, पर उहे आम माण्हू लाइ कोन्हनि। आम माण्हू लाइ कोन्हनि, आम माण्हू जी रसाई ॾाढी मुश्किल आहे, बल्कि नामुमकिन आहे आम माण्हू जी रसाई ताईं हिन वक़्त में त एटलीस्ट मुमकिन न आहे। जी इम्तियाज़ तव्हांखे बि पुछणु चाहींदासीं, जॾहिं असां दुनिया जी ॻाल्हि कयूं था, उन मुल्कनि जी ॻाल्हि कयूं था जेके तरक़ी याफ़्ता कंट्रीज़ आहिनि, वरी पोइ थोरो जेकॾहिं चवंदा आहिनि न त बहस मुबाहिज़ो जॾहिं थींदो आहे त पोइ पंहिंजे मुल्क जी बि ॻाल्हि थींदी आहे, स्पेशली एजुकेशन जी जॾहिं ॻाल्हि थिए थी, तव्हां कीअं ॾिसो था? सिंध में पाण जेको प्रोग्राम कयोसीं घणो टाइम अॻ में, उन में पाण जॾहिं तॾहिं नई हायरिंग थी हिननि टीचर्स जी, उन में पाण हिकिड़ी ॻाल्हि कई हुईसीं त हिननि टीचर्स जूं ट्रेनिंग्स थियणु खपनि, त उनखां पोइ एजुकेशन डिपार्टमेंट बि टीचर्स जूं ट्रेनिंग करायूं इंडक्शन ट्रेनिंग जे नाले सां। ऐं हींअर बि रिसेंटली ट्रेनिंग अर्ली चाइल्ड एजुकेशन ते ट्रेनिंग्स हलनि पियूं टीचर्स जूं 4 ज़िलनि में, पायलट प्रोजेक्ट आहे हिकिड़ो कंहिं इदारे जो, त उन में इदारे जो आहे पर गवर्नमेंट सां लाॻापियल आहे, त गवर्नमेंट हिन पासे कमु करणु चाहे पई त असांजो जेको ॿार आहे या असांजो जेको टीचर आहे उन में रोल अचे थो टीचर जो रोल असां वटि कहिड़ो थो अचे त जेके वॾे तइदाद में हिकिड़ी हायरिंग थी आहे उन में लाज़मी न आहे त सभई उस्ताद सिर्फ़ु उस्ताद थियण आया हुजनि। असां वटि अक्सर हिकिड़ो कॉन्सेप्ट हूंदो आहे न, रोज़ी आहे करणी आहे, त जेकॾहिं उनखे रोज़ी करे हलाईंदा त पोइ हुननि जो इन ट्रेनिंग में हुननि खे भली उहो सिफारिश ते नालो त हणाए वेंदा, ट्रेनिंग करे बि ईंदा स्कूल खां भॼण जे लाइ,
पर उहो रोल प्ले न करे सघंदा। लतीफ़ जो महरूम थी मरी विया माहिर थी न हुआ, चिड़ी जीअं चूंझण लॾायूं हुआ, हुबा ॿई हुआ उन वादी विच में। जेकॾहिं उहो उस्ताद रोल प्ले नथो करे, जेकॾहिं सिर्फ़ु उनखे रोज़ी करे थो ॾिसे, त पोइ उहे हुबा ॿई हूंदा। उहो त हिन दुनिया मां न कुझु खणी वेंदा न कुझु ॾेई वेंदा, उहो महरूम थी मरी वेंदा। त उन्हनि खे रोल प्ले करिणो पवंदो। हिन सूरत हाल में जेका सिंध जी करंट कंडीशन आहे, तव्हां एजुकेशन सिस्टम में किथे भलिया वञो, तव्हां ॾिसींदव स्कूल में बिजली न हूंदी। हींअर बि कल्ह हिकिड़ो शागिर्द मिलियो, चईं असां कॉलेज में वञूं था, असांजा पेपर हलनि पिया, हुते लाइट कोन्हे का, पीअण जो पाणी कोन्हे को। चलो ठीकु आहे, लास्ट टाइम एक्सपीरियंस रहियो बोर्ड जो, त उन चयो त बाबा कॉलेज में तव्हां पाणी बि ॾियो, हीट स्ट्रोक वारो टाइम हुयो। पर वरी उते ॻाल्हि अची थी वञे क्वालिटी जी, त छा उहो पाणी जेको तव्हां ॿार खे हिकिड़ो किने ड्रम में विझी ॾियो था, हिकिड़ो प्लास्टिक जो ड्रम तव्हां डेकोरेशन लाइ घुरायो था, उनजी उहा क्वालिटी बि आहे, पीअण जे लाइक़ु बि आहे पाणी या कोन्हे को। त इन्हनि सभिनी शयुनि खे असांखे जेके स्टैंडर्ड आहिनि न, उहे स्टैंडर्डाइज़ असांखे ॿियो कुझु न कनि त घटि में घटि मां सरदार शाह साहिब खे चयो त साईं तव्हां हितां माण्हू न मोकिलियो, छो तव्हां वटि पैसा कोन्हनि, ॿार न मोकिलियो, तव्हां जापान आहे या जेके सुधियल मुल्क आहिनि, जेके तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि, उते जे स्कूलनि जो हिकिड़ो डे जे हिसाब सां डॉक्यूमेंट्री ते ॾेखारियो त नंढड़ो ॿारु कीअं थो वञे, तालीम उते उस्ताद कीअं था ॾियनि, कीअं जो हुनजो हिसाबु आहे। त घटि में घटि उहे जेकॾहिं हिते उहो को माण्हू ॾिसंदो त 10 ॿार या 15 ॿार या 10-15 उस्ताद बि जेकॾहिं हुन मां अवेयरनेस वठणा त इहा वॾी ॻाल्हि आहे। उहो जेको इंट्रस्टेड हूंदो उस्ताद उहो कंदो न। बिल्कुलु बिल्कुलु, सभु जा सभु त कोन था कनि, कोन पॉसिबल ई न आहे, सभु जा सभु कीअं कंदा। सो जॾहिं इहे ट्रेनिंग्स थींदियूं आहिनि न, त उस्तादनि जूं तमामु घणी क्यूरीज़ हूंदियूं आहिनि, त उन्हनि खे हिकिड़ो उन्हनि खे रटायल हूंदो आहे ट्रेनर्स खे जुमिलो, त मुश्किलातूं तमामु घणियूं, हुन में आसानियूं तमामु जेको आहे न उहे पैदा कयो। आसानियूं पैदा करण जे लाइ उस्ताद वञे थो, हुनखे ख़बर आहे त जेको माहौल आहे, जेको इंफ्रास्ट्रक्चर आहे, मूंखे ख़बर आहे त हिते बेंचिस बि सोलियूं कोन्हनि, चेयर्स बि सोलियूं कोन्हनि, के चापड़ किरण ते आहिनि, थोरो मसइलो थींदो आहे, उहो चापड़ किरंदा आहिनि, ॿारनि खे नुक़सानु पहुचंदो आहे, लाइट जो को सिस्टम कोन्हे, पाणी जा मसइला तमामु घणा हूंदा आहिनि, जीअं तव्हां चयो न, त क्वालिटी कोन्हे, त पोइ उते जेको आहे सो क्रिएटिव कमु कीअं थो थी सघे? क्रिएटिव कमु न, वक़्तु गुज़ारी ज़रूर थी सघे। हा, वक़्तु गुज़री वेंदो, 2-4 कलाक गुज़री वेंदा, पर मेंटली तौरु जेको ॿार रिलैक्स थी जंहिंखे जीअं पढ़णु घुरिजे, जी जी मेंटली उहा ॿार खे उहो स्पेस मिलंदो ई कोन्हे। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा अशरफ साहिब, तव्हां खां पुछंदासीं पूरी ओवरऑल सिंध जी बहिराड़ियुनि खे कीअं ॾिठो अथव, वरी स्कूल सिस्टम जी ॻाल्हि हले पई, त बहिराड़ियुनि में स्कूल सिस्टम कीअं आहे, कीअं हुजणु खपे, गवर्नमेंट जो केतिरो रोल हुजणु खपे, केतिरी इन्वॉल्व हुजणु खपे असांजी स्टेट? गवर्नमेंट जो मैडम छा ॻाल्हि आहे त गवर्नमेंट जो रोल मूंखे नज़र कोन थो अचे। ऐं ॿारहाड़ी में सच पुछो त कहिड़ी शइ सुठी आहे, तालीम तबाह आहे, सिहत तबाह आहे, ठीकु आहे न, पाणी आहे ई कोन्हे, पर जेकॾहिं तालीम जी ॻाल्हि कजे त उते हाणे कुझु न कुझु मूंखे थर जे पासे मुंहिंजो वञणु थियो, ऐं वेंदो आहियां उते मूंखे थरी जेको ॿारु आहे उहो बनस्बत हिते जे ॿार खां मूंखे होशियारु लॻो, कॉम्पिटेंट लॻो, ऐं इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे। पोइ या त ॿार जो पंहिंजो शौक़ु आहे, ॾिसो न जीअं तव्हां ॻाल्हि कई त हिते असीं नंढा हूंदा हुआसीं, असांजे दौर में प्राइवेट स्कूल कोन हूंदा हुआ, या उन खां अॻु में जेके हूंदा हैदराबाद में गवर्नमेंट हाई स्कूल, नूरमहल हाई स्कूल, बसि 2-3 हूंदा, ॿिया 2-3 स्कूल हूंदा, इहा सिंध यूनिवर्सिटी, इहे कॉलेज हूंदा। इते वॾा वॾा असांजा जेके दानिश्वर, अदीब, राइटर इन्हनि स्कूलनि पैदा कया। बिल्कुलु बिल्कुलु, ठीकु आहे न। हयात पल्ली जो असांजो दोस्त आहे, हुन चयो त आउं मॉडल स्कूल में पढ़ियुसि, मॉडल स्कूल माना सरकारी स्कूल हो, ॿिया इलाही पढ़िया, रसूल पल्ली जो साहिबु आहे, अची आउं जुमशाही में पढ़ियुसि, उन टाइम में कोन हो। इहे ॿार जी पंहिंजी बि हूंदी आहे न, त जेकॾहिं तव्हांखे शौक़ु आहे त असांजो त हिकिड़ो अज़ीज़ हो, उहो बाक़ाइदा इंजीनियर थियो, पोइ चीफ इंजीनियर थियो, उहो सिविल लाइन में रहंदो, उन टाइम में जेके बल्ब आहिनि, इहे जेके ॿरंदा आहिनि, इहे थंभे ते हुन पंहिंजी तालीम मुकमिल कई, थंभे जे वेझे सालनि जा साल, छो जो उते जिते साईं पंहिंजो रहंदो त उते उहो लाइट कान हूंदी, पोइ हुनखे पढ़णो हूंदो, अहिड़ा माण्हू पाइनि, ॿार जे मथां पाए, जेकॾहिं ॿारु होशियारु आहे, होशियारु त पोइ करे सघे थो। हा हा बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा उनजे पोयां हिकिड़ो रीज़न जेको आहे न, जेकॾहिं उहो ॾिठो वियो आहे त उहो इहो आहे, हुननि खे ख़बर आहे त मूं वटि ॿियो को रस्तो न आहे, हुनखे ख़बर आहे त मां घर मां निकिरी नथो सघां, हुनखे ख़बर आहे त मां पंहिंजी फैमिली खे छॾे नथो सघां, पर हा हिकिड़ो रस्तो मूं वटि इहो आहे त मां तालीम जो जेकॾहिं उहो हथियार खणां थो त उन थ्रू मां ॿाहिरि निकिरंदुसि, उन थ्रू मां पंहिंजी ज़िंदगी तब्दील कंदुसि। उन्हनि में हिकिड़ो पेशन कुदरती तौर ते आहे, हा माण्हू ताईं पहुची चुकी आहे, शऊर वारा आहिनि, तव्हां हिकिड़े इलाइक़नि में वेंदो न, माण्हुनि खे सम्झाए सम्झाए थकिजी पवंदव त साॻी ॻाल्हि कंदा, पर हिते जेतिरो बि कमु थियो आहे डेवलपमेंट सेक्टर में, जेको माण्हुनि खे अवेयरनेस मिली आहे, त हुतां जो माण्हू सुजाग थियो आहे। सही ॻाल्हि आहे। कॉन्ट्रीब्यूशन ॾिसो जेका बि आहे न, उनजो को न को पॉज़िटिव एस्पेक्ट ज़रूरु नज़र आयो आहे। जीअं तव्हां मुख़्तलिफ़ इदारनि जी ॻाल्हि कयो था,
मूंखे लॻे थो मुख़्तलिफ़ इदारनि जिथे जिथे बि कमु कयो उनजो रिज़ल्ट ज़रूरु मिलियो आहे, पोइ कंहिं बि फॉर्म में मिलियो हुजे उहो पॉज़िटिव रिज़ल्ट्स असांखे मिलिया आहिनि। पर हा हिकिड़ी ॻाल्हि आहे जॾहिं तमामु रस्ता इंसान जा बंदि हूंदा आहिनि न त पोइ हिकिड़ी ॻाल्हि सम्झणी पवंदी आहे त हीउ हिकिड़ो ई रस्तो आहे तालीम जो, इन ज़रिए ई निकिरणो आहे, त पोइ उन ई विज़न खे जेकॾहिं उहो पकड़े निकिरनि था त पोइ केतिरा ई नौजवान पाण जेको आहे उन्हनि खे ॾिठो आहे उन्हनि जी ज़िंदगियूं तब्दील थियूं आहिनि। सिर्फ़ु उन्हनि जूं ज़िंदगियूं न, उन्हनि पंहिंजे घर वारनि जी ज़िंदगी खे तब्दील कयो आहे, पर पंहिंजे माइटनि मिटनि जी पाड़े वारनि जी ज़िंदगियुनि खे बि तब्दील ज़रूरु कयो आहे। ऐं यूनिवर्सिटी टाइम जेको असांजो बि गुज़रियो न त 3 स्टूडेंट्स जॾहिं बि ॾिसंदो माना हिकिड़ा मेड़ा वेड़ा तव्हांखे ज़रूरु नज़र ईंदा, पर ॾाढा कॉम्पिटेटिव, ॾाढा चॉइस करणु वीचारनि वटि हिकिड़ी चॉइस आहे, भई मूंखे पढ़णो आहे बिल्कुलु, ऐं पोइ उनखां पोइ अॻियां वधिणो आहे। हिते जे माण्हुनि खे चॉइसूं इलाही आहिनि, जेको सभु शइ न त ही न त ही, त उहो इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे त जॾहिं हर शइ हथ मुट्ठी में हूंदी आहे पोइ माण्हू जी क़दुरु कोन कंदो आहे। सही ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि आहे। हुननि वीचारनि खे न को पोयां पंहिंजे पीउ जी या माइटनि जी का सपोर्ट आहे, न को ज़मीन आहे, न को दुकानु आहे, न को कारोबार आहे, कमु बि पाण करणो आहे, कमाइणो बि पाण खे आहे, हा पंहिंजे हिसाब पढ़ाई बि पाण खे करणी आहे। जी बिल्कुलु। हिते जेको स्टूडेंट आहे उहो इस्त्री बि अम्मा कपिड़ा करे ॾे, नाश्तो बि ॿियो भेण ठाहे ॾे, पोइ हुनजा पंहिंजा मिज़ाज आहिनि। ऐं ॿियो वरी ख़ैर सां हिन जेको असांजो मोबाइल आहे इन पे इलाही शयूं जेके आहिनि से सुठी शइ बि आहे, इलाही वरी सही ॻाल्हि आहे। ॿ साइड्स त हमेशह ई हूंदियूं आहिनि न, फ़ाइदो बि हूंदो आहे, नुक़सान बि हूंदो आहे, इंसान जे हथ में आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त मज़े जी ॻाल्हि ॿुधायां, हिन मोबाइल असांखां इलाही शयूं फुरे छॾियूं आहिनि। कैमरा हूंदा, असीं वेंदा हुआसीं फोटो स्टूडियो में, माना सर हिकिड़ी ॻाल्हि हिते ज़रूरु करणु चाहींदमि, जीअं तव्हां चयो न त ख़तनि वारो सिस्टम ख़तमु थी वियो आहे, त मूंखे उन वक़्तु बि ज़हन में क्लिक थियो, पर मां इंटरप्ट न कयो। मूंखे लॻंदो आहे त पेशेंस लेवल ॾाढो घटिजी वियो आहे असांजो। सब्र, मैसेज जेको आहे सो जीअं 2 टिक न ईंदा आहिनि, ॾिसंदा रहंदा आहियूं है न, इंपॉर्टेंट कोई हूंदो आहे, 2 टिक आया आहिनि पर ब्लू टिक न आयो आहे, त पेशेंस लेवल असांजो घटिजी वियो आहे तमामु घणो। उन टाइम मूंखे लॻे थो पेशेंस लेवल तमामु घणो थो, ख़तु वियो जॾहिं अचे तेसि ताईं सब्र त उन में इंसान में हुयो न, इंतज़ारी हूंदी। तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायां त टेलीफोन असांखे कराची ॻाल्हाइणो हूंदो या लाहौर, त पोइ हिते जेको आहे हिते पंहिंजो गुल सेंटर वटि हिते कॉल सेंटर हूंदो, पोइ असां बीहंदा हुआसीं हुते लाइन में, लाइन में बीहंदा हुआसीं, पोइ पहिरीं कॉल बुक कराईंदा हुआसीं 3 मिंटनि जी, पोइ त नंढड़ा बूथ ठहियल आहे। इहो त तव्हां दौर न ॾिठो आहे न, पीसीओ अञा पोइ आयो आहे, पीसीओ अञा पोइ आयो आहे, पोइ उते वेंदा हुआसीं, पोइ उते ॻाल्हाईंदासीं, पोइ माना सम्झ में ॻाल्हि कान हूंदी, बसि कचहरी बिचहरी कान हूंदी, कम जी ॻाल्हि, बाबा हीअ आहे, तार हूंदी, माना एमरजेंसी तार हूंदी, तार करे घुरायो, उनजो वॾो हिकिड़ो मज़ो हूंदो। वेंदा हुआसीं हुते वरी तार, ख़त जो त तव्हांखे ख़बर आहे त वॾो हिकिड़ो हिसाबु हूंदो। आस्ते आस्ते इहे शयूं जेके आहिनि इहे ख़तमु थियूं, उन्हनि में हिकिड़ो ईदगाह, मज़े जी ताईं ॿुधायां त हैदराबाद में स्टॉल लॻंदा हुआ ईदगाह, डेकोरेटेड हूंदा, इहो शायदि तव्हां वक़्तु ॾिठो हूंदो, इहो त उन में असां रेडियो ते कमु कंदा हुआसीं, पोइ जेके असां कंपेयर थिया हूंदासीं, पोइ असांजी पाण में कॉम्पिटिशन हूंदी, नसरीन तुम्हारे पास कितनी आए, मेरे पास इतने नहीं, तुम झूठ बोल रही हो, पोइ खणी ईंदी, देखो मेरे पास 80 आए, मेरे पास 105 आहे, असां वटि बाक़ाइदा ईअं 250 माना हिकिड़े कंपेयर जा ईदगाह ॾींदा हुआ, ऐं एॾा ख़ूबसूरत हूंदा, उन में एॾियूं माना ईअं पखियुनि जूं तस्वीरूं हूंदियूं, हा शाइरी लिखियलु हूंदी, ऐं उन में हिकिड़ो मज़ो हूंदो। हिन सभु शयूं जेके आहिनि आस्ते आस्ते हाणे अञा ख़त आहे, हींअर ख़त अचे थो, ऐं लिसनर जेके असांजा चवंदा साईं तव्हांखे ख़बर आहे ख़त असांखे मिली कोन थो, हाणे पोस्ट ऑफिस में असीं टिकिलियूं वठी पोइ वीचारा हथ सां ख़त ठाहिनि था, उहो करे उहो असांखे मोकिलीनि था। सही ॻाल्हि आहे। अच्छा मूंखे न हीअ पंहिंजो ऑनलाइन सिस्टम त हूंदा कोन, हा वेबसाइट्स त हूंदियूं कोन, पोइ मुंहिंजी अम्मी जेको आहे आर्टिकल लिखंदी हुई, पोइ इनवेलप में विझी ॾींदी, पोइ असां नंढा ॿार हूंदा हुआसीं, असां वेंदा हुआसीं ट्यूशन ते या मस्जिद वेंदा हुआसीं, ॿारनि सां गॾु हिकिड़ो टोलो वेंदो हो, पोइ अम्मी ॾींदी त हीउ बाबा जेको आहे सो वञी करे तव्हां विझिजो, पोइ डॿे में असां हा नंढा हूंदा हुआसीं विझंदा हुआसीं अम्मी जो आर्टिकल, वरी ॿिए ॾींहं ते ख़बर पवंदी न्यूज़ पेपर में छपिजो आहे, त माना उन टाइम ते इहो सिस्टम जेको आहे इहो थोरो तव्हांखे डॿा हाणे एतिरा बंदि कोन मिलंदा, तव्हांखे डॿा चंद माना पोस्ट ऑफिस हिते ॿ डॿा लॻा पिया, पहिरीं डॿा हूंदा हुआ। ऐं तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायां त हैदराबाद जो जेकी पुराणियूं ॻाल्हियूं करियो था, त हैदराबाद में तव्हां टांगनि जो दौर कोन ॾिठो, असां ॾिठो हिकिड़ो टांगनि जो दौर, ऐं टांगनि जा वरी बाक़ाइदा होदियूं ठहियल हूंदियूं, उते माना उन्हनि जायुनि ते उहे वरी घोड़ा बीहंदा हुआ, बीहंदा ऐं माण्हू, इहो माना इहे सभु शयूं जदीद दौर त आयो आहे, पर मूंखे ॾुख इहो थिए थो त जेका हींअर जनरेशन आहे, जीअं असांजो औलाद आहे, उन शयूं न ॾिठियूं। सिनेमा जो दौर, ओहो हैदराबाद में सिनेमा एॾियूं
छा मज़ो हूंदो। सर तव्हांजो टाइम कीअं गुज़रियो सिनेमास जे लाइ? उहो हिकिड़ो माण्हू न क्रेज़ी हूंदो आहे की वञिणो आहे सिनेमा ते टाइम ॾियणो आहे। ओए यकीन करियो त असां उहे ख़ुशकिस्मत आहियूं, असां ॿई दौर ॾिठा पंहिंजी उमिरि में। सही। असां पुराणो दौर बि ॾिठो ऐं जदीद दौर बि ॾिठो। माना हीउ मोबाइल वारो दौर बि असां ॾिठो ऐं पुराणो दौर बि ॾिठो, जंहिंमें टेलीफोन वॾी ॻाल्हि हूंदी। टेलीफोन माना टेलीफोन कंहिं वॾे माण्हू वटि हूंदो। 88 जी ॻाल्हि ॿुधायां मैडम, 88 में असां रहंदा हुआसीं त उते पीपल्स पार्टी नई गवर्नमेंट आई, मखदूम अमीन फ़हीम उहो कम्युनिकेशन जो मिनिस्टर थियो। त जेके होस्ट हुआ हुननि जा, उन्हनि चयो त मखदूम साहिब खां असीं सभु हिकिड़ी फरमाइश कंदा तो असांखे हिकिड़ो टेलीफोन हणाए ॾे। त मखदूम साहिब जॾहिं आयो त चयो साईं असांखे टेलीफोन। चयो टेलीफोन मूंखे 7 हुयूं लाइनूं, माना 7 परमिशन मूं ॾेई छॾियूं की हाणे बेनज़ीर साहिब सां ॻाल्हाईंदुसि, उहा शायदि परमिशन ॾे। हाणे उहो 88 तव्हांखे दौर आहे। हाणे टेलीफोन खे पुछे ई कोन हथ में, कोई नथो पुछे। इहा माना उहे दौर में पोइ असांजो वधि में वधि जेको हूंदो इहो हूंदो फिल्म। अच्छा फिल्म ते मां ज़रूरु मां ॿुधणु चाहींदमि, ॾाढी इंट्रस्टिंग ई ॻाल्हियूं आहिनि। पर वक़्तु ई वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, नंढड़ो ब्रेक खां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में रहण। व्यूअर्स सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर वेलकम चवां थी, भली कार चवां थी पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं ॼाणां थी त हीअ जेके ॻाल्हियूं थी रहियूं तव्हांखे बि ॾाढियूं इंट्रस्टिंग लॻंदियूं हूंदियूं ऐं असांजी तमामु अदियूं ऐं जेके बि असांजा ॿाहिरि घर में ॾिसंदा हूंदा प्रोग्राम, तव्हांजो बि इहो वक़्तु गुज़रियो हूंदो त ॿुधण में बि तव्हांखे ॾाढो सुठो लॻंदो हूंदो। तव्हां सभिनीनि जे लाइ बि इहो रिवाइंड टाइम ज़रूरु हूंदो। कॾहिं कॾहिं जेको आहे न पुराणियूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि न त ॾाढो इंट्रस्ट पैदा थींदो आहे। घर में बि तव्हां वेठा हुजो, पंहिंजनि में जॾहिं उहा कचहरी थींदी आहे त ॾाढो गौर सां पाण इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे ॿुधायूं। सो हा, सिनेमा वारो टाइम, सिनेमा जो दौर इहो हूंदो त माना बिल्कुलु शौक़ु हूंदो त डेली या हफ़्ते में 4 ॾींहं त फिल्म ॾिसणी आहे। अच्छा, उन में हिकिड़ी फिल्म थोरी हूंदी, तक़रीबन हैदराबाद में 17 खां 18 सिनेमाऊं हूंदियूं। अच्छा, गर्मियुनि में वरी असांखे इहो हूंदो क्रेज़ त असीं AC में वेहूं, छो जो AC त आउं सम्झां थो त कंहिं माण्हू वटि शायदि हुजे AC जो। हा, उहे माना कंहिं वॾे माण्हू वटि हूंदियूं AC ऐं फ्रिज। असांजे घर में राति जो खाधो हूंदो, पोइ अम्मा असांजी ॿधी छॾींदी, माना हुन में नोड़ में तार में हेठि ॿधी छॾींदी त उनखे माना हवा मिले सुबुह जो उहो, ऐं रखण जो कॉन्सेप्ट ई कोन हूंदो। ऐं दिला हूंदा, मट हूंदा, मट त ख़ैर अञा मां यूज़ कंदो आहियां, जेको थधो पाणी जेको आहे घड़ा मंझि ते। पोइ सिनेमा जो असांखे माना हिकिड़ो हर माण्हूअ खे आऊं न यकीन करियो, असांजा माइट ॿारहाड़ी मां ईंदा हुआ फिल्म ॾिसणु, खेल ॾिसणु। छाकाणि ॿारहाड़ी में जेके सिनेमा हूंदियूं उन्हनि में AC का एयर कंडीशन कान हूंदी। जेके सिनेमा हूंदियूं हैदराबाद में, जेके सिनेमा हूंदियूं उन में एयर कंडीशन हूंदी। पोइ असां माना 3 वारो हुते शो थींदो, पहिरियों शो थींदो 3 वारो, 3 खां 6, ॿियो हूंदो 6 खां 9, ॿियो आख़िरी शो उनखे चवंदा हुआसीं आख़िरी नाइट शो, उहो 9 खां राति जो 12 ताईं हूंदो। ठीकु आहे न। पर असां कोशिशि करे, अच्छा टिकट बि कान मिलंदी, लाइन लॻंदी। पोइ केॾी महिल जॾहिं का सिनेमा का फिल्म सुठी पई हले त पोइ उन में रश थी वेंदी। पोइ वरी उहो ब्लैक त असां टिकट वठंदा हुआसीं, माना फ़र्ज़ु कयो टिकट 2 रुपए जी आहे त रुपयो असां वधीक ॾींदा हुआसीं। पोइ या 3-4 रुपया, पोइ माना इहो हिकिड़ो मज़ो। पर फिल्म ॾिसंदा हुआसीं, पोइ वरी घर ईंदा हुआसीं, पोइ वरी पाण एक्टिंग कंदा हुआसीं त यार उहो फलाणो जेको हूंदो वहीद मुराद, पोइ ईअं करे पोइ पाण में एक्टिंग करे ईअं। मुश्ताक चंगी थी मरहूम, अलाह हुनखे जन्नत में जायूं ॾे। उहो असीं नंढड़ा हूंदा हुआसीं त ख़बर पवंदी 7 तारीख़ जेके सेजूं निकिरनि थियूं त मुश्ताक चंगी थी ईंदो। पोइ असीं कारा कपिड़ा पाए मुश्ताक चंगी थी। पोइ जॾहिं रेडियो ते मूंसां गॾु वेठो हिकिड़े कमरे में, मूं चयो आउं चाचा चवंदो, चाचा तूं जॾहिं हूंदो ईंदो आहीं त आउं तोखे ॾिसणु ईंदुसि की हा मूंखे ॾिसणु ईंदो। इहे दौर आहिनि, इहे ॻाल्हियूं आहिनि, दौर जूं ॻाल्हियूं आहिनि। असां उहो दौर भरपूर अंदाज़ सां असां टांगा बि ॾिठा, असां ट्रेन जो सफ़र बि ॾिठो, असां लारियूं बि ॾिठियूं, असां सभु शइ बगियूं थी। अञा हाणे कराची में शायदि हिकु बना हले थी, इन जो वेहण जो मज़ो पंहिंजो हूंदो। सही सही। अच्छा, उन बगी में वरी मथे हू कोचवान वेहण कोन ॾिनो, जिते उहो मथे हूंदो, पर तूं किरी न पवंदी। पोइ उनखे ज़ोरी चवंदा, पोइ असांखे भरिसां माना विहारींदो। अच्छा, उहो वारो बि हूंदो न डबल बस वारो सिस्टम? डबल बस हलंदी, उहा हलंदी हितां गोल बिल्डिंग खां हिते जेका वहदत कॉलोनी आहे एस्तो हलंदी। उन खां अॻु में कोटड़ी ते बि चवंदा वेंदी हुई, पर वहदत कॉलोनी ते मूंखे यादि आहे, आउं वेठो आहियां हुन में। असां हुनजो नालो रखियो ग़रीबनि जी अम्मा। अच्छा, हा बिल्कुलु ग़रीबनि जी अम्मा। ग़रीबनि, छो जो टिकट उनजो हूंदो। मूंखे यादि आहे उनजो टिकट 4 आना 8 आना टिकट हूंदो। 8 आना वॾी ॻाल्हि हूंदी, उहो टिकट हूंदो। उहो माना उहो मूंखे दौर यादि आहे।
ऐं हैदराबाद में इहा हलंदी बस, माना न को रक्षाऊं एतिरियूं, न को स्कूटर एतिरो, न को साफ़ सुथरो। तॾहिं हैदराबाद बि साफ़ सुथरो हूंदो। हाय 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 हैदराबाद ख़ूबसूरत हूंदो। अच्छा टांगो जॾहिं हलंदो न त अॻियां हुनजो पंप लॻल हूंदो हारों जो, हुन वञा पों मन लॻंदो। ऐं ॿियो वरी चाबुक जॻह हूंदी, उहा वरी उनजो जेको हलंदो न व्हील हलंदो, उन में हीअं हलंदो कड़कड़ कड़कड़ आवाज़ ईंदी, त माण्हू वरी हटी वेंदा। माना उनजो वरी चवंदा म्यूज़िक ई पंहिंजो हूंदो न, म्यूज़िक पंहिंजो हूंदो। सही ॻाल्हि, ज़बरदस्त, तमामु ख़ूबसूरत। अच्छा वरी मां मेहराण जा रागी उहा ॻाल्हि ज़रूरु करणु चाहींदमि, केतिरा रागी जिन खे अव्हां जेको आहे सो ता हयात बणाए असांजे तमामु व्यूअर्स जे लाइ हिकिड़ो ख़ूबसूरत पैकेज उनखे प्रिज़र्व करे छॾियो आहे, उनखे सेव करे छॾियो आहे। असांजे तमामु उहे व्यूअर्स जेके उन्हनि रागनि खे कॾहिं बि विसारे नथा सघनि, त उन्हनि जी पूरी जा पूरी उहा डॉक्यूमेंट्री जॾहिं उन्हनि जे साम्हूं अचे थी, त मूंखे लॻंदो आहे त घर में हॉल में जॾहिं वेहबो आहे त उहा ख़ामोशी थी वेंदी आहे, स्टिल उनजो एतिरो जेको आहे सो असरु ज़रूरु आहे उन प्रोग्राम जो। जी तव्हां को बि कमु कंदो न, सची तव्हां ॿुधायां त जॾहिं आउं ऐं नसीर साहिबु ॻाल्हाईंदा हुआसीं मोहम्मद यूसुफ, यकीन करियो त असां ॿिन्ही खे ख़बर बख़ुदा, मां तव्हांखे मां इहा हल्फ़न चवां थो, असांजो लफ़्ज़ किथां ईंदा असांखे पाण ख़बर कोन हुई असां छा चई वियासीं। पोइ असां एतिरो ॻाल्हाईंदा हुआसीं, मजबूर साहिबु चवंदो साईं तव्हां 15 मिंट ॻाल्हायो था, कुझु नगमो था हलायो, असांजे जेके ॿुधंदड़ आहिनि नगमो त ॾियो। असां एतिरो टाइम थी वियो छा, हाणे ॾिसो न तक़रीबन इहो प्रोग्राम 1.5 कलाक जो आहे, 1.5 पौणा कॾहिं न 2.5 कलाक, हुन में 6 कलाक हलंदा या 5 कलाक बाक़ी असां ॻाल्हाईंदासीं। त माना हिकिड़ो चाह हूंदो, हिकिड़ी मोहबत हूंदी, भई यूसुफ उस्ताद यूसुफ साईं यूसुफ यूसुफ। हाणे आउं बि ॻाल्हायां छो त बेसिकली छा आहे त मूंखे बि यूसुफ जे बारे में ख़बर हूंदी, मूं बि यूसुफ ॾिठो, मूं बि यूसुफ सां कचहरी कई, नसीर साहिब खे ख़बर हूंदी, मूं बि सिंगार अली सलीम खे ॾिठो। मां इहा शइ नोट कई आहे, हिकिड़ो हूंदो आहे न की माना होस्ट ठीकु आहे हिकिड़ो प्रोफाइल त पढ़ी ईंदो आहे, पर जेको इंट्रस्ट उनमें हूंदो आहे ॻाल्हाइण में, उहा शइ तव्हां में ज़ाहिर थींदी आहे, माना महसूसु थिए पियो त तव्हां जेको आहे सभिनी शयुनि में ॾाढो इन्वॉल्व रहिया आहियो। हीअ तव्हांजो पंहिंजो हिकिड़ो इंट्रस्ट डेवलप थी चुको हो या तव्हांखे हिकिड़ो हुयो त मूंखे इन तरह जो कमु करिणो आहे? मूंखे सची पुछो त इहो हिमतायो वियो, इहो मजबूर साहिब जी आहे कंट्रीब्यूशन, मुर्तज़ा मजबूर जी, उन खां पोइ मोराई साहिबु, त भई अहिड़ी हिकिड़ी शइ ॾियूं जो यादगार हुजे, हलंदी रहे। अच्छा पोइ माना ॾिठो वञे त जेकॾहिं आउं इहो अलॻि माना रेडियो ते मूं कयो आहे प्रोग्राम, उते एॾी कान थी, ठीकु आहे जीअं कंदा आहियूं असां, पर हिते जेको आयासीं न पोइ माना मूं तव्हांखे छा चयो त 2 ॻाल्हियूं मूंखे ॻाल्हाइणियूं आहिनि यूसुफ ते, 2 ॻाल्हियूं हुन नसीर साहिब खे ॻाल्हाइणियूं आहिनि, पर जेके ॻाल्हाइणो असां सोचे आयासीं उहो माना जॾहिं अची कैमरा जॾहिं ईंदो त पोइ पंहिंजो कैमरामैन साॻिया आहिनि, पोइ असां शुरू थींदा, पोइ असांखे ख़बर कान पवंदी। माना ॻाल्हि मक़सदु इहो आहे त असांखे इन मक़सद सां प्यारु हूंदो, हिकिड़ो असांजो हूंदो न यार अहिड़ी शइ ठाहियूं, अहिड़ी शइ ॾियूं। एपिसोड केतिरा विया हिन जा? तक़रीबन 100 खां मथे विया। 100 खां मथे विया आहिनि। ज़बरदस्त ज़बरदस्त, ॾाढो बहितरीनु। मुंहिंजो त 80 जो हो, उन खां पोइ वरी पोइ फनकार थींदा विया। अच्छा पोइ वरी असांखे माण्हू मश्किल में चवंदा त हीअ भला ॻाल्हि ॿुधो, हीअ क़ब्र मां किथां खोटे था अचो तव्हां इहे फनकार? ज़बरदस्त ज़बरदस्त, छो त वेही करे जंहिं कम जी प्लानिंग कबी आहे, जो कमु ख़ूबसूरती सां कबो आहे, त हुनजो रिज़ल्ट बि उन तरह नज़र ईंदो आहे। जेको मूं चयो न, बार बार मां इन शइ खे चवां पई त हीअ एवरग्रीन कमु आहे। इन तरह जो कमु सर सीरियसली टू बी ऑनेस्ट, मां मेहरान टीवी ते वेठी आहियां इन जे लाइ कोन थी चवां, पर इहा शइ मूं ॾिठी आहे त जेको क्वालिटी वारो कमु आहे न, उहो असांजी स्क्रीन ते ज़रूरु नज़र आयो आहे, ख़ूबसूरत कमु नज़र आयो आहे। मैडम मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त इहो हूंदो आहे सॼी कॉपरेशन टीम, हिते असांखे कॉपरेशन जेको मिलियो न, जीअं माना मजबूर साहिबु चवंदो साईं तव्हांजी मर्ज़ी आहे, जहिड़े टाइम तव्हां अचो तव्हांखे असीं रेडी मिलंदासीं। हाणे जेकॾहिं मजबूर साहिबु मूंखे चए सही मूं वटि कैमरामैन कोन अथव, अचिणो अथव त 11 बजे अचिणो आहे, पोइ माना इहो कमु न हली सघे। मॉर्निंग टाइम आहे या नाइट टाइम जा जेके प्रोग्राम्स थियनि, हिकिड़ो माना हिकिड़ियूं शयूं हूंदियूं न, माना की न साईं आउं हीअं कोन्हे त हू चवंदो न आउं, हुन चयो ठीकु आहे तव्हांजी मर्ज़ी, बसि 11 खां पोइ तव्हांजी मर्ज़ी आहे अचिजो। पोइ असां ईंदा हुआ, केॾीमहिल 3 बजे पिया अचूं, केॾीमहिल 2 बजे पिया अचूं, केॾीमहिल 1 बजे पिया अचूं, केॾीमहिल शाम जो पिया अचूं, बसि ईअं कमु थींदो वियो। ऐं उहो हाणे ॾिसो इन ते अॻियां हली इन ते माण्हू PhD कंदा आहिनि प्रोग्राम ते। बिल्कुलु ज़रूरु रिज़ल्ट्स त ख़ूबसूरत कम जा अञा बि माना हिकिड़ी ॿी सीरियल रखी आहे असां, उहा बि वेरी सून असां वरी शुरू कंदासीं, ऐं इंशाअल्लाह ताला मेहरान टीवी ते ई जेको आहे सो उहा इंशाअल्लाह जी इंशाअल्लाह होपफुली त ईंदड़ वक़्त में, ईंदड़ ॾींहंनि में असां सभिनीनि खे हिकिड़ो सुठो बहितरीनु प्रोजेक्ट नज़र ईंदो, सुठो कमु नज़र ईंदो, हुन में बहितरीनु असांजा होस्ट ऐं गेस्ट जेके हूंदा उहे बहितरीनु तव्हांखे नज़र ईंदा, नवां चहिरा नज़र ईंदा।
मां इहो ज़रूरु पुछणु चाहींदमि त हिकिड़ो जेको आहे न जॾहिं सेट ते मौजूदु हूंदा आहियूं न त पोइ कॾहिं कॾहिं रुसण परचण वारा जेके मामला हूंदा आहिनि न उहे बि हूंदा आहिनि स्पेशली होस्ट ऐं डायरेक्टर जेको आहे सो उन्हनि जा कुझु तकरार बि थींदा आहिनि वरी ठहिणो बि हूंदो आहे कमु बि करिणो हूंदो आहे सो इहे मामला कीअं रहिया कुझु कोन रहियो असांजो अच्छा बख़ुदा माना फ्रेंडशिप में कमु हली हा वियो बिल्कुलु कुझु कोन रहियो असांजो माना त माना एॾो माना सुठो रहियो त इवन माना जेके कैमरामैन आहिनि या न को हू असां खां बेज़ार थिया न को असीं हुन बेज़ार थिया न न इहे कैमरामैन असांजा ॾाढा भला आहिनि इहे हिननि खे कमु करिणो हूंदो आहे हिननि खे वेहणो हा हूंदो आहे बिल्कुलु ऐं जेको आहे सो मजबूर साहब आहे या मुराई साहब आहे हुननि जो यकीन करियो मां ख़ुदा चवां असांजो कॾहिं पाण में कोई क्लैश इन तरह न हा रहियो थियणु घुरिजे हा पर थियो ई कोन थियो ई कोन हा थियो ई कोन ज़बरदस्त ज़बरदस्त छो त 100 खां मथे कंहिं प्रोग्राम जा उहे सभु एपिसोड्स वञनि ऐं हुन में जेको आहे सो मामला माना सफ़ा ठहियल ठहियल हुजनि इहो ॾाढो रेयर ॾाढो घटि ॿुधण जे लाइ मिलियो आहे उनजे पोयां भला कहिड़ी केमिस्ट्री हुई उन पोयां सचाई हुई सही कमु करिणो आहे बिल्कुलु शइ ॾियणी आहे पंहिंजे लाइ न छो त तव्हां बि सीनियर आहियो मुर्तज़ा मजबूर साहब बि माशाल्लाह एॾो सुठो कमु कयो एतिरो वक़्तु ॾिनो आहे ऐं जेको जीअं तव्हां ओवरऑल टीम जी ॻाल्हि कयो था त जीअं मेरान टेलीविज़न जो इनिशिएटिव वरितो वियो तॾहिं खां वठी वर्कर्स बि उते ई उनखां अलावा नसीर मिर्ज़ा साहब जी छा ई ॻाल्हि कजे असांजा उस्ताद आहिनि उन्हनि खां हमेशह ई सिखियो आहे सो उन्हनि उहो बि कोन कॾहिं नाराज़ थियो न नसीर मिर्ज़ा साहब माना असांजो पुराणो साथी आहे आउं वरी हुनखे चवंदुसि तव्हां आहियो नंढड़ा ॿार तव्हां मां नंढड़ो ॿार आहे जेको खट वठो न मिलियो नाराज़ थी वेंदो माना हर माण्हू जी तबियत हूंदी आहे उन तबियतनि खे खणी हलियासीं ठीकु आहे न तव्हां जेका तव्हां नाराज़गी जी ॻाल्हि कयो थोरी घणी उहा हिन पासे कोन थी मजबूर साहब सां डायरेक्टर या मुंहिंजे एज़ ए कंपेयर न थी हुन सां माना केॾी कबार नसीर साहब सां माना थींदो पोइ वरी पाण में वरी पोइ जॾहिं गाॾी में वेंदा हुआसीं न पोइ बसि सभु ॻाल्हियूं ईअं करे बसि ईअं थी ज़बरदस्त अच्छा मूं इहा बि ॻाल्हि ॿुधी आहे हिन सेट ते माना इहो ॾाढो हिकिड़ो अजीब इतफ़ाक़ आहे या हिकिड़ी अजीब केमिस्ट्री आहे या हिकिड़ो अजीब हिकिड़ो माना शइ ॾिसण जे लाइ मिली आहे त होस्ट अचे पियो ऐं जंहिं गेस्ट सां प्रोग्राम करिणो आहे हुनखे गॾु वठियो अचे वियो माना सभु जा सभु एपिसोड जेकॾहिं ईअं थियनि त इहो माना हिकिड़ो अजीब केमिस्ट्री नज़र अचे थी उनजे पोयां वरी छा राज़ हुयो बसि उन सां पंहिंजे राज़ हो त प्यारु हो न ॾिसो हिकिड़ी शइ तव्हां चए प्रोजेक्ट सां तव्हांजो जेकॾहिं सचाई हूंदी प्यारु हूंदो त भई हीअ अहिड़ी शइ करियां सभु माना हिकिड़ी न हिकिड़ी ॿी माना जेको बि असां प्रोग्राम कयो जेको बि कयोसीं उहो अहिड़ो कयोसीं त यार हीअ प्रिज़र्व हुजे ऐं लाज़मी ही माण्हू ॾिसंदा ऐं माण्हू ॾिसंदा वाह 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 छा न करे न तव्हांजी केमिस्ट्री हुन में वाक़ई ऐं उन में फ़नकारनि जेकी जहर आहे न उहो चवंदा साईं ॻाल्हि ॿुधो मूंखे रजब अली लंडन मिलियो ठीकु आहे उते रहंदो आहे त उन प्रोग्राम खां ॿुधो चई साईं आऊं त बलोच साहिबु एतिरो होसी कोन तव्हां त मूंखे एॾो ई पेश कयो मूं चयो तव्हांखे इहा ख़बर कान्हे तव्हां छा आहियो तव्हां हिकिड़े वॾे ख़ानदान सां तालुक़ु रखो था ऐं उहो रजब अली ते जेको असां प्रोग्राम कयो उन तमामु सुठो थियो अॼु उनजे भाउ खे ख़ान साहिबु जेको आहे सो हुनखे विहारियोसीं ऐं उन ते अलॻि प्रोग्राम कयोसीं त माना जेको कयोसीं न मैडम उहो माना हिकिड़ी सचाई सां इहो प्रोग्राम छा तव्हां को बि कमु करियो को बि कमु करियो दिलि सां करियो चांहि बि ठाहियो दिलि सां ठाहियो ठीकु आहे न बोर्ड बि ठाहियो दिलि सां ठाहियो सही था चओ इहा ॻाल्हि ॾाढी ख़ूबसूरत कई अथव अच्छा लाइव कॉलर आहिनि हलो जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू जी तव्हांखे मां भली कार चवां थी मिर्ज़ा साहब कीअं आहियो ख़ुशि आहियो ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह बाबा तव्हांखे ख़ैर आहे अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह तव्हां मदीने में वेही करे दुआऊं कंदा आहियो त सभु ठीकु आहे सभु ख़ैर आहे ईअं ई दुआउनि जो सिलसिलो जारी रहे मौसम कीअं आहे मदीने जो मदीने जो मौसम फर्स्ट क्लास आहे अल्हम्दुलिल्लाह ज़बरदस्त ज़बरदस्त माशाअल्लाह हज जा ॾींहं बि हाणे करीब करीब अथव कीअं तव्हांजो इरादो आहे हज कंदव अच्छा वेझो आहे हज हुजाज जो 6-7 ॾींहं अथसि पोइ हुजाज पहुचंदो हा बिल्कुलु तव्हां हज कंदव इरादो अथव इंशाअल्लाह तव्हां दुआ कयो इंशाअल्लाह असां तव्हांजे लाइ ज़रूरु दुआऊं कयूं पिया कंदासीं अॼु जा जेके महिमान आहिनि महिमाननि खे कीअं ॾिसो था छा चवणु चाहींदव फर्स्ट क्लास महिमान ॾिसूं था अशरफ बलोच खे बि ॾिसूं था खे बि ॾिसूं था वेठा जी अशरफ बलोच सां ॻाल्हाइणो आहे थोरो हा आवाज़ ॿुधनि पिया ॻाल्हाए सघो था बिल्कुलु जी साईं अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम साईं ख़ुशि आहियो सभु ख़ैर साईं ख़ैर आहे तव्हां ख़ुशि आहियो तव्हांजो संगतीअ जो तव्हां सां साउंड आहे की न हुनखे नथा घुराए सघो नसीर मिर्ज़ा खे हा नसीर साहिबु वरी थोरो मसरूफ़ हूंदो आहे पोइ वरी कॾहिं हूंदो आहे कॾहिं पर अॼु त आऊं आहियां साईं तव्हांखे लाइ ख़ुशि रखे असां तव्हांजो प्रोग्राम सभु ॾिसंदा आहियूं वॾी महिरबानी साईं वॾी महिरबानी साईं कॾहिं उस्ताद मंज़ूर अली ख़ान खे चवनि था भला हलायो पोइ उस्ताद मंज़ूर अली ख़ान जो बि प्रोग्राम थियल आहे तव्हां कॾहिं ॾिठो कोन हूंदो को फनकार सभु प्रोग्राम पर असां कॾहिं ॾिठो कोन्हे उस्ताद मंज़ूर अली ख़ान जो हा पोइ हाणे पंहिंजो मुर्तज़ा मजबूर साहिब खे चऊं था
त हिन हफ़्ते उस्ताद मंज़ूर अली ख़ान जो मां सम्झां थो ही पोएं दफ़े हलियो त हो। तव्हां यूट्यूब ते बि सर्च करे सघो था न, उते बि त तव्हां सर्च करे ॾिसी सघो था। असांजो जी जी हो असांजो अब्दुल हमीद अब्बासी हुयो न, हा हा अब्दुल हमीद अब्बासी जो बि कॾहिं प्रोग्राम हलाइजो त असां ॾिसंदासीं, असांजे ॻोठ जो आहे उहो बि। ठीकु आहे ठीकु आहे, ओके जी, ओके ओके, ज़रूरु ज़रूरु हलाईंदासीं, वॾी महिरबानी तव्हांजी। ऐं जेको आहे मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे, हमेशह हिकिड़ी ॻाल्हि कंदा आहिनि, हिकिड़ो कॉन्स्टेंट जुमिलो अॼु कोन ॿुधो त मदीने में वेही तव्हांजे लाइ दुआ कयूं था, सो हीअं ई दुआऊं कंदा कयो असांजे लाइ, मदीने में वेठा आहियो, अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। अच्छा जी सर, जेको आहे खोड़ सारियूं ॻाल्हियूं तव्हां सां बि करणियूं आहिनि, पर इम्तियाज़ मौजूदु आहे। अच्छा, जॾहिं यूनिवर्सिटी जी ॻाल्हि कयूं था, स्टूडेंट लाइफ जी ॻाल्हि कयूं था, हींअर त कमकार हलनि पिया, पंहिंजो जॉब सां माण्हू सलाड़ियल आहे, उहो टाइम कीअं रहियो यूनिवर्सिटी जो, स्पेशली यूनिवर्सिटी जो? यूनिवर्सिटी ॾाढो ज़बरदस्त रहियो। मास कम्युनिकेशन में तव्हांजी आहे? मास कम्युनिकेशन मां मुंहिंजी आहे। जी हर दौर उमिरि जे हिसाब सां, सही ॻाल्हि ऐं जॾहिं तव्हां उते वञो था, शुरू में मूंखे ईअं लॻो, छो त कंसिस्टेंसी शायदि माज़ी में कुझु कमनि सां रहंदी आहे, कुझु न, मूंखे ईअं लॻो त यूनिवर्सिटी वेंदमि मां भॼी वेंदुमि, मुमकिन आहे मां पूरी न करे सघां, पर जॾहिं यूनिवर्सिटी में मुंहिंजो वञणु थियो ऐं शुरू में मूं प्लान इहो ठाहियो त मूंखे 3 ॾींहं घर हुजिणो आहे, 3 ॾींहं यूनिवर्सिटी में हुजिणो आहे, पर जॾहिं उते वियासीं उते एॾो मज़ो आयो। ऐं मास कम्युनिकेशन ईअं असांजी थ्योरी ते आहे कोन, प्रैक्टिकल कमु आहे। जॾहिं उते तव्हां वञो था, टीचर्स सां मिलो था, ख़ूबसूरत ठहियल आहे, त उते जॾहिं तव्हां वञो था, तव्हांजी हिकिड़ी सॼी सिंध जा उते नौजवान अचनि था, हर ज़िले खां ॿार उते अचे थो, जॾहिं तव्हां हुनजी कंपनी थिए थी, पोइ सभु क्रिएटिव गजनि था न, छो त जॾहिं तव्हांजी चॉइस वारो, मुंहिंजी चॉइस हुई मास कम्युनिकेशन, तव्हांजे मर्ज़ी वारो सब्जेक्ट मिले थो, तव्हां उते गॾिजी वेही कमु कयो था, तव्हांजी बॉन्डिंग थिए थी, पोइ मुख़्तलिफ़ आइडियाज़ गॾु थियनि था, पोइ तव्हांखे मज़ो अचे थो उन जाइ ते, उन इदारे में जिते तव्हां पढ़ो था, त ॾाढो ज़बरदस्त रहियो उते एक्सपीरियंस रहिया। उते हिकिड़ी मुंहिंजी फिल्म जेका असांखे उतां ख़बर आहे त मुख़्तलिफ़ टाइम ते मुख़्तलिफ़ असाइनमेंट्स मिलंदियूं आहिनि, पोइ असांखे कॾहिं आर्टिकल लिखण जी असाइनमेंट, कॾहिं कंहिं स्टोरी लिखण जी असाइनमेंट, कॾहिं कंहिं रेडियो ते असाइनमेंट मिलंदी हुई असांखे, रेडियो पाकिस्तान ते या कंहिं ॿिए रेडियो ते वञी उते रिकॉर्ड कंदा हुआसीं, या कॾहिं कंहिं फिल्म ठाहिण जी असाइनमेंट, त इहो ॾाढो हिकिड़ो ज़बरदस्त एक्सपीरियंस रहियो। ऐं उस्ताद बि क़ाबिल हुआ, साईं सांगी साहिबु, सुहेल सांगी साहिबु तमामु वॾो नालो आहे। पोइ हिकिड़े दफ़े आर्टिकल लिखियो मूं चयोमांसि त साईं फलाणे मौज़ूअ ते न इहे आर्टिकल असांखे अप्रूव करे ॾियो, चई त इहो त मुंहिंजो घरु आहे, हिन ते तूं छा लिखंदे, छो त उहो वॾो नालो आहे न, उन्हनि चयो एक्सपीरियंस, वसी एक्सपीरियंस, त उहो तूं लिखी अच, पोइ इनखे पाण ॾिसंदासीं, अप्रूव करे छॾी। त पोइ जॾहिं खणी वियोमांसि चई त कीअं लिखियो आहे, मूं चयो जिथे जिथे मूंखे जेका शइ लॻी, मूं चयो हाणे जेके तव्हां शइ सेखारी आहे उहा त कमाल जी आहे, छो त एॾियूं शयूं पाण पहिरियां हिकिड़ो लिखण सां तालुक मुंहिंजो 2010-11 खां रहियो आहे, पर यूनिवर्सिटी मुंहिंजो अचणु थियो 2016 में, त उन खां पोइ तव्हां पॉलिश थियो था न, इन क़िस्म जा उस्ताद तव्हांखे पॉलिश कनि था, त पोइ यकीन कमु निखरे थो न, माना ज़ाहिर थिए थो, जॾहिं तव्हां कोई एक्सपर्ट तव्हां सां गॾु वेहे थो, त इहे शयूं असांजे उते सांगी साहिबु असांखे तमामु घणो, या एडिटिंग ख़ासि करे आर्टिकल जॾहिं असां लिखूं था, स्टोरी का लिखूं था, उन में सिद्दीक़ सुमरो साहिबु आहे, ॾाढी ज़बरदस्त कमाल जी उन्हनि राइटिंग स्किल्स असांखे सेखारनि था, त हिकिड़ो इंट्रस्ट डेवलप थियो यूनिवर्सिटी में अची करे, ऐं सभई ॿार गॾिजी करे पोइ गॾिजी असाइनमेंटूं, कॾहिं कहिड़े डिपार्टमेंट पिया वञूं, कॾहिं कहिड़े डिपार्टमेंट पिया वञूं, इहो यूनिवर्सिटी वारो जेको टाइम आहे उहो वरी हॉस्टल ते रहणु हिकिड़ो अलॻि मज़ो आहे। हॉस्टल में रहियासीं, उते वरी हिकिड़ी अलॻि ज़िंदगी आहे, जेकॾहिं हिकिड़ो ॿार आहे यूनिवर्सिटी में पढ़े थो रहे, हैदराबाद में थो प्राइवेट, उनखे उहो मज़ो न आहे, पर जेकॾहिं तव्हां हॉस्टल में वञी रहो था, उतां जूं यादूं, उते भितनि ते नाला लिखणु, दरनि ते नाला लिखणु, ऐं ख़ासि करे उते हॉस्टल में हिकिड़ो हूंदो आहे न, स्पेशली बॉइज़ हॉस्टल में ईअं थींदो आहे, वीडियोस त हिन वक़्तु पाण खे घणियूं सारियूं सोशल मीडिया ते हर शइ अची वेंदी आहे, जेको लास्ट ईयर जो लास्ट डेज़ हूंदा आहिनि, पोइ उहे सियारे वारा ॾींहं हूंदा आहिनि, पोइ सुम्हण जो जेको टाइम हूंदो आहे त हिकिड़ी बकेट पाणी जी खणी, बाल्टी पाणी जी खणी हुनजे मथां हारणु, इहे सभु मश्करियूं, इहे सभु उते थींदो ईअं, असल में ख़बर हूंदी न सभिनी खे, त मिसाल के रूम अहिड़ा हूंदा जिथे सभु छोकिरा हेठि सुम्हंदा पट ते, के वरी ईअं सुम्हंदा जेके वरी खटुनि ते न, पोइ राति जो 2 बजे अक्सर विंटर नाइट मल्हाईंदा, हिकिड़े दफ़े हा विंटर नाइट, पोइ राति जो हिकु दफ़े 2 बजे आया मुंहिंजे रूम ते न दोस्त, आया ई बाल्टियूं हथ में हुजनि, दर मूं जीअं खोलियो त ॾिठनि त रूम में सिर्फ़ु अकेलो हुउसि मां, मूंखे चवनि हाणे ॿिया बि हुजनि हा त तोसां कयूं आहे, पर तोखे छॾियूं था, हिकिड़े साल मूंखे छॾे, ॿिए दफ़े हुननि कोन छॾियो मूंखे, त उते कॾहिं कॾहिं ईअं कंदा जेके जंहिंखे ख़बर हूंदी न इहे फलाणा सभु हेठि सुम्हंदा आहिनि फलाणे रूम में, पोइ छा कंदा ॿाहिरां ई ॿाहिरां बाटलियूं पाणी जूं अंदरि हारींदा,
अंदरि जेके वेठा सॼा विहाड़ा विहाड़ा हुननि पुसी वञनि अंदरि पुसी वञनि हाणे इन थधिनि जी डिसंबर जनवरी जी रातिनि में माण्हू ॿाहिरि काॾे वञे बिल्कुलु बिल्कुलु त पोइ इहे हिकिड़ियूं यादूं आहिनि जीअं अॼुकल्ह तव्हां सिंध यूनिवर्सिटी हॉस्टल जा मेरहाण में तव्हां वेंदव उते अंब जो वणु तमामु घणो आहे हॉस्टल्स में त हींअर उते माना अंदरि हॉस्टल्स में त उते अंबड़ियूं थियंदियूं ॿार हींअर पटिनि था उन्हनि जी ज़बरदस्त वरी उहे ठाहिनि था चटणियूं ॿियूं टियूं ऐं अॼुकल्ह वीडियोस छोकिरा रखनि था ऐं इहे ॾाढियूं ख़ूबसूरत यादूं आहिनि तव्हांजी रिहाइश ऐं तव्हां हिकिड़ो अकेला तव्हां रहो था तव्हांखे उहो एक्सपीरियंस अलॻि थो थिए त अकेलो कीअं रहिबो आहे बैचलर कीअं रहिबो आहे इहे सभई माण्हू उथण वेहण उतां सिखे थो टीम वर्क उतां सिखे थो पुख़्तगी पैदा करे थो हा बिल्कुलु ऐं सब्र जिथे तव्हां सभु बादशाह हुजनि ॿार बादशाह हूंदो आहे न उते केरु कंहिं हेठां कोन हूंदो आहे सभई मतिलबु अंडर में न हूंदो आहे सबऑर्डिनेट न हूंदो आहे तव्हां पंहिंजा पाण मालिक हो न तव्हांखे वालिदेन था ॾिसंदा था पोइ उते हर ॿार बादशाह आहे हुनजा रवैया हिक ॿिए खे तव्हां बर्दाश्त करणु सिखो था टीम वर्क सिखो था इहे सभु शयूं असांजी लर्निंग में उतां रहंदियूं ड्रेसिंग सिखे थो सभु शयूं उतां अचनि थियूं जॾहिं त यूनिवर्सिटी पर्सनैलिटी डेवलपमेंट ॾाढी ज़बरदस्त थिए थी यूनिवर्सिटीज़ में त हिकिड़ो आमतौर ते जेको ॿार अक्सर इहा ॻाल्हि पाण मीम्स में बि ॾिठी आहे त फर्स्ट ईयर जा स्टूडेंट कुझु हिन तरह हूंदा आहिनि वरी जॾहिं उहे फाइनल ईयर में निकिरनि था त पर्सनैलिटी पूरी जा पूरी चेंज थी वेंदी आहे सो हा पॉज़िटिव काफ़ी सारियूं ॻाल्हियूं पाण सिखूं था जेका असांजी ॾाढी ज़रूरी हूंदी आहे इहा लर्निंग अच्छा घुमण फिरण जे हवाले सां सर तव्हां खां बि पुछंदासीं पोइ इम्तियाज़ खां बि पुछंदासीं कीअं एक्टिविटीज़ हूंदियूं आहिनि कमकार त सभु ठीकु आहे दुनिया जा कमकार करणा आहिनि फैमिली खे बि टाइम ॾियणो आहे पर पंहिंजो पाण जे लाइ वक़्तु घुमण त आउं चवंदो जेको माण्हू नथो घुमे उहो त ज़िंदगी खां जहिड़ो करे महरूम आहे कटियल आहे बिल्कुलु कटियल आहे ऐं अलाह जो शुक्र आहे मुंहिंजा त 21 मुल्क ॾिठल आहिनि माशाअल्लाह ऐं शुरू खां वठी माना हिकिड़ो शौक़ु रहियो माना विज़िटिंग शौक़ु रहियो ऐं मूंखे हैरत थिए थी हिते जेके माण्हू आहिनि उहे अफोर्ड बि कनि था पर ख़ासि करे ख़वातीन जेके आहिनि मूं ॾिठो काफ़ी जायुनि ते उनखे रुॻो कपिड़नि जो शौक़ु हूंदो आहे कपिड़ो ज़ेवर वञनि कोन था इलाही माइनि खे असां पंहिंजे माइटनि खे वठी विया आहियूं ज़ोरी त वाह हलो तव्हां ॾिसो ॿाहिरि दुनिया छा आहे पोइ कॾहिं उन वेही कोन न को मरी न को इस्लामाबाद न को छा भले हिते भले कराची विया शॉपिंग कई पोइ इहा अवेयरनेस असां पैदा कई दोस्त जेके हूंदा असांजा काफ़ी दोस्तनि खे असीं ॿाहिरि वठी वियासीं बाबा तव्हांखे अलाह ताला ॾिनो आहे थोरो ॿाहिरि वञो ॾिसो पोइ हाणे उहो काफ़ी वरी उहे ट्रेवलर थी विया न सही पहिरीं इहो तव्हां नोट कयो इहा शइ तव्हांजे उन एक्सपीरियंस में आई त असांजा सिंधी माण्हू पहिरीं एतिरो एक्सपोजर न कंदा हुया पर हिन सोशल मीडिया जे अचण खां पोइ इहो एक्सपोजर वधी वियो आहे जेको ज़ाहिरी ॻाल्हि आहे पंहिंजी ज़िंदगी जी लर्निंग जे लाइ पंहिंजे पाण खे ख़ुशि रखण जे लाइ ॾाढो ज़रूरी हूंदो आहे हा हाणे छा आहे जो असां लंडन में रहंदा हुआसीं काफ़ी ॾींहं त मुंहिंजो दोस्त हूंदो अब्बासी हूंदो चवंदो भैया पंहिंजे माइटनि खे भला अॾी ख़्यालु छो कोन आयो यूरोप जो रुॻो सऊदी अरब ताईं विया सऊदीअ ताईं जंहिंजो ॿुधंदासीं न सऊदीअ में कोई रिलेटिव आहे यार पंहिंजे माइटनि खे अॾी ख़्यालु छो कोन यूरोप में अचनि हा को असां हिते हुजूं अची हाणे पाण पंहिंजी जेका जनरेशन छाकाणि हुते सिंधी माण्हू घटि आहे हाणे थोरो जीअं अमेरिका में हाणे त सोसाइटी में अमेरिका में काफ़ी माण्हू आहिनि जा तमामु वॾा माण्हू आहिनि बिल्कुलु बिल्कुलु अचनि था बाक़ी इहो आहे जो घुमणु लाज़मी आहे ऐं सम्झां थो त खाइजे घटि घुमिजे वधीक घुमण सां हिकिड़ो एजुकेशन घुमण बज़ार ते ख़ुदि हिकिड़ी एजुकेशन आहे जेका तव्हांखे अवेयरनेस ॾिए थी इहा ॻाल्हि वाक़ई में असांखे सम्झणु खपे त हीअ जेके गोल्ड ऐं जेको आहे सो इहे सभु शयूं गॾु करणु इहे किथे कमु ईंदियूं असांखे उनजो बि हिकिड़ो डपु हूंदो आहे घर में जॾहिं रखो न त डपु हूंदो आहे माण्हू निंड न ईंदी आहे वरी बाबा रखाए छॾियो त पोइ वञी करे माण्हू सुख में हूंदो आहे इवन कपिड़ो हाणे कपिड़ो भई हीउ कपिड़ो जेको जोड़ो आहे तव्हां जेको आहे सो 15,000 वठी सघो था साॻी जोड़ो तव्हां 2,000 में वठी सघो था सही ॻाल्हि आहे पर न भई ब्रांडेड आहे हीउ फलाणी जो आहे भई छा कहिड़ो हिकिड़ी ॻाल्हि त इहो जेको आहे न इहा ॻाल्हि साबित थी आहे त ब्रांड जेको आहे न सभ खां वधीक जेको मीडियम असांजो जेको आहे न आम माण्हू जेको हले थो न रोज़मर्रा जी ज़िंदगी में तव्हां वटि सैलरी ईंदी तव्हां सोचे रखंदव मूं वटि सैलरी ईंदी मूंखे ब्रांडेड सूट वठिणो आहे त इहा शइ ज़ाहिर थी आहे त आम माण्हू आम ज़िंदगी गुज़ारींदड़ माण्हू ब्रांड्स जी तरफ़ वधीक भॼे थो ऐं अच्छा उते जेके वर्कर्स हूंदा न उहे बि पाण में खिली रहिया हूंदा न त हाणे सैलरी आई त हाणे जेको आहे सो ब्रांड जे पोयां भॼे थो सो ॾाढो बहितरु हूंदो आहे ॾाढो ख़ूबसूरत ज़िंदगी जो तव्हां जेको आहे न उहो ढांचो तयारु करे सघो था त सभु ज़रूरत जी शयूं ज़रूरत जी हद ताईं पर एक्सपोजर ॾाढो ज़रूरी हूंदो आहे जंहिं माण्हू जो एक्सपोजर न आहे उनजी माण्हू जी ज़िंदगी न आहे बिल्कुलु आउं चवंदो त जेकॾहिं अलाह ताला ॾिनो आहे त दुनिया जेका अलाह ताला ख़लकी आहे उहो ॾिसणु घुरिजे ठीकु आहे न बजाए जो तव्हां हरू भरू खाधो
खाधो बि हिकिड़ी ख़राबु शइ आहे न, घणो खाइणु या अॼुकल्ह खाधे त बीमार कयो माण्हुनि खे, वरी इन ते बचूं था जेकॾहिं घणो खाइणु त न कोन इन घणो खाइण त बीमार कयो आहे। जेका बि शइ जेका टेस्ट पैदा करे थी उन में हर शइ तव्हां ॾिसो उन में आहे माना टेस्ट कहिड़ी शइ। मां त ईअं बि चवंदी आहियां अक्सर त इहे ॻाल्हियूं ॿुधियूं बि आहिनि न त ठीकु आहे खाधो कॾहिं किथे वेंदा आहियूं न, खाधो पराओ आहे, पेट पंहिंजो आहे, सो तोरे तके माण्हू खाए। इम्तियाज़ तव्हां खां बि पुछणु चाहींदासीं जॾहिं एक्सपोजर जी ॻाल्हि थिए थी त केतिरो शौक़ु रखो था, कहिड़ो कंट्री आहे, विश तव्हांजी आहे त बसि मूंखे इहो मुल्क ज़रूरु ॾिसणो आहे, घुमणो आहे? ईअं त ॾिसो पहिरियां पाण यूनिवर्सिटी जी ॻाल्हि, यूनिवर्सिटीज़ में स्टडी टूर्स थींदा आहिनि ऐं आमतौर ते ॿाहिरीं दुनिया माण्हू ॾिसो त पंध लाइ केतिरा मुल्क पिया घुमनि, मोटरसाइकिलुनि ते साइकिलुनि ते घुमनि पिया न, रिकॉर्ड क़ाइमु कनि पिया किथे न किथे त असां हीअ कमु हीअं कयूं पिया, त घुमणु घुरिजे। मुंहिंजा तक़रीबन सिंध घुमियल आहे, पाकिस्तान जा नादरन साइड लास्ट ईयर ई मां वियो हुउसि ऐं कुझु रमज़ान खां पहिरियां हाणे रिसेंटली मां मिठी वियो हुउसि, मतिलबु घुमण जे हिसाब सां। त कॾहिं कॾहिं माण्हू वीकेंड ते निकिरी वञे, कॾहिं अहिड़ी का पॉइंट कढी वठे ऐं घुमणु घुरिजे लाज़मी। बाक़ी ॿाहिरि जे लाइ ॿाहिरि जो मुंहिंजो तजुर्बो न रहियो आहे, बाक़ी आहे शौक़ु आहे माण्हू वञे ॿाहिरि। रिसेंटली असांजो दोस्त आहे रहंदो आहे पोलैंड में, त उहो वियो इटली, वरी उते स्कॉलरशिप आहे हुनजी, पोइ चई त इटली में 2-3 ॾींहं मूं वटि फ्री आहिनि, पोइ हाणे हितां इटली जा मां ॻोठ थो घुमां, जुनेद नालो आहे हुनजो। पोइ वियो, मूं चयो भला हिते ॻोठ इटली जा कीअं आहे, पोइ हुतां सर मूं चयो शहर त ॾिठा आहिनि असां न, ॿाहिरि मुल्कनि जा शहर ॾाढा ज़बरदस्त ख़ूबसूरत आहिनि, ॻोठनि जो माहौल कीअं आहे, चई हुननि वटि उते सभु सहूलियतूं आहिनि। ईअं पाण बहिराड़ी जी सिंध जी बहिराड़ी जी ॻाल्हि कईसीं पाण, उते असां सहूलियतुनि जी खोट आहे, हुते डेवलप्ड आहिनि, हुते माण्हुनि खे हर शइ मिले पई, उते रोड रस्ता इंफ्रास्ट्रक्चर ज़बरदस्त आहे, एजुकेशन सिस्टम ज़बरदस्त आहे, त ऐं हितां जा माण्हू बि काफ़ी ॻोठनि में रहणु पसंदि, उते ॿाहिरनि मुल्कनि में ॻोठनि में रहणु, छो त उते हर फैसिलिटी आहे, सस्तो थो पए। मां जल्दी सां उन्हनि खे बि प्रोग्राम में शामिल करणु चाहींदमि, टाइम असां बिल्कुलु घटि आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी, तव्हांखे भली कार चऊं था, पंहिंजो नालो ॿुधायो, किथां खां ॻाल्हायो पिया? अदीमा अनवर ख़ालिद सुमरो एडुकेट। हा, अनवर खे भली कार चऊं था जी। जी जी। ॿियो साईं जन जो मां हींअर लेटेस्ट इहो ॾिठो, वेठासीं कोर्ट में टीवी ॾिठी त साईं जन हिकिड़ो ज़बरदस्त प्रोग्राम जेको तव्हां त शुरू करे विया आहिनि, मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। साईं इन खां पहिरें बि नसीर मिर्ज़ा साहिब सां वेही करे हिकिड़ी पुराणी यादूं असां सां शेयर कंदो आहे। मूंखे उन में मुंहिंजो वर हूंदो, वालिद साहिबु हूंदो, डॉक्टर नज़ीर अहमद सुमरो, कंहिं दौर में मुस्लिम कॉलेज में इन्हनि में पढ़ंदा, नूरमद हाई स्कूल में, पोइ वरी लम्स में पढ़िया। जेको साईं अॼु सिनेमा कल्चर जे हवाले सां या स्टडीज़ जे हवाले सां ॿुधाए पियो पुराणे दौर जूं, मूंखे ॾाढो, जॾहिं असां पंहिंजे वालिद साहिब सां गॾु हैदराबाद में वेंदा हुआसीं, वरी यूनिवर्सिटी में पढ़णु ॿुधाईंदो, हिते फलाणी सिनेमा, हिते कैफे जबीज़ आहे, चांदनी सिनेमा, बम्बिनो सिनेमा, जेको बि कल्चर हूंदो। ॿियो सिंधी फिल्मुनि जी जेको साईं ज़िक्र पियो करे, मिठड़ा शाल मिलनि, पाड़े वारी, जेके अहिड़ा जेके तमामु साईं हिकिड़ो ज़िक्र पियो। ऐं ज़बरदस्त असां हिकिड़ो पुराणे दौर में जीअं हिकिड़ो कल्चर सिनेमा जो कल्चर हूंदो हो, त मूंखे यादि आहे अॼु साईं अहिड़ो ज़िक्र छेड़ियो त मूंखे यादि आहे त जॾहिं इहो असांजो सिनेमा कल्चर ख़तमु थी वियो, त जॾहिं हीअ अॼुकल्ह 80 में अहिड़ियूं सिनेमाऊं अची वियूं, त मुंहिंजे वालिद साहिबु जॾहिं आख़िरी ॾींहं में चई त फिल्म ॾिसंदासीं, त फिल्म त हैदराबाद में त बम्बिनो पूरी थी चुकियूं, त हिकिड़ी नई खुली ऑटो सही बिल्कुलु सही। अच्छा, मां हिकिड़ो सवाल तव्हां खां बि पुछणु चाहींदमि, जॾहिं सुबुह मेहरान प्रोग्राम तव्हां वॉच कयो था, त सुबुह मेहरान जी का अहिड़ी यूनिकनेस, सुबुह मेहरान तव्हांखे कीअं लॻे थो? अदी मुंहिंजी भेण, यूनिक इहा ई त यूनिक आहे, असांखे मजबूर थी करे कॉल करणी थी पवे। तव्हांजी महिरबानी, तव्हां यादि कंदा आहियो, प्रोग्राम में शामिल थियो था। तव्हां जेको मुख़्तलिफ़ अवेयरनेस, अच्छा हिकिड़ी एजुकेशन जे हवाले सां, वरी तव्हां मुख़्तलिफ़ जीअं वकील साहिबनि खे अलॻि पिया घुरायो, या जेको हींअर जिद्दत जे दौर जे हवाले सां जेका बि असां वटि हले पई, त तव्हां उन दौर जे टॉपिकनि खे खणी पिया अचो, त असांखे मजबूर थी करे न करे कॉल करणी थी पवे। ॿियो मोराई साहिब खे जस हुजे। ॿियो हिकिड़ो साईं खां जल्दी हिकिड़ो सवाल पुछणो हो, सवाल इहो पुछणो हो त ही जेका असांजी सिनेमाउनि जी हेॾी तबाही कल्चर अची वियो सिंधी जो, ॿियो स्पेशली जेका असांजा सिंधी ड्रामा जेके पंहिंजे प्राइवेट चैनल्स ते अचनि पिया, उन्हनि में तबाही, माना तबाही जो मक़सदु इहो न आहे, पीटीवी जा पुराणा ड्रामा ॾिसो त उन्हनि में हिकिड़ो वॾो लेसन इहो हूंदो। असांजा जेके चैनल्स लठ कल्चर, बंदूक, कुहाड़ी, साईं खे चवंदुसि त इन ते कुर्ब करे महिरबानी करे कुझु रोशनी विझे। थैंक यू। जी बिल्कुलु।
थैंक यू सो मच। तव्हांजी ॻाल्हि मूंखे ॾाढी सुठी लॻी। हिन ॻाल्हि खे मां ज़रूरु कंटिन्यू करणु चाहियमि पे, पर वक़्त जो घड़ी मूंखे वधीक इजाज़त न थियूं ॾियनि। उमेदु कयूं था त असांजे चैनल्स ते बि असांखे सुठा प्रोजेक्ट्स नज़र अचनि। ॿिए कंहिं प्रोग्राम में इन ॻाल्हि खे मां ज़रूरु ख़ासि रखणु चाहींदसि। लास्ट में यस अगेन लाइव कॉलर आहिनि। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, तव्हांखे भलीकार चवंदा, पंहिंजो नालो ॿुधायो, किथां खां ॻाल्हायो पिया? दी हाला खां पिनियल भुट्टो थो ॻाल्हायां। भलीकार चवंदा प्रोग्राम में छा चवणु चाहींदव? हा, साईं जूं ॻाल्हियूं वेठा ॿुधूं। हा, तमामु पुराणियूं यादियूं ऐं अलाह जे कहिड़ी दुनिया में साईं वठी वियो आहे। हा बिल्कुलु। मज़े वारी ॻाल्हि आहे त मूं मैट्रिक जो इम्तिहान 1966 में पास कयो आहे। अच्छा। 1964 में जॾहिं 8वीं जमात जो इम्तिहान ॾियणो पियो त हाला में असां वटि सेंटर न हो। असीं हैदराबाद में आयासीं, शीराज़ होटल में अची राति जो रहियासीं ऐं उते ई असांखे साईं असांजो जेको गॾु हो 10-20-25 छोकिरनि सां उन्हनि खे वठी हाई स्कूल में उते जिते सेंटर हो वियासीं जी। इम्तिहान ॾिनो। उहो ज़मानो तो यादि अॼु पवे त हैदराबाद उहा कहिड़ी हुई, छा हो। बिल्कुलु। अॼु जे हैदराबाद में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। अॼु जे दौर में तमामु दौर जेको आहे त मटिजी चुको आहे। सही। तव्हां बिल्कुलु सही चयो। तव्हांजी महिरबानी लख थोरा, तव्हां प्रोग्राम में शामिलु थियो। ऐं अॼु मूं पहिरीं ई चयो रिवाइंड टाइम जेको हूंदो आहे न, शुरूअ खां शुरू कबो आहे। सो अवां सभिनीनि खे बि पुराणियूं यादूं अवां सभिनीनि जूं ताज़ा थी वियूं ऐं सभिनीनि ॾिसंदड़नि जी मां थोराइती आहियां। एॾियूं सारियूं तव्हां जूं कॉल्स, पोइ जेतिरियूं शामिलु करे सघियासीं उहे कॉल्स शामिलु कयूंसीं। सुभाणे जो जेको ॾींहुं आहे हुनजो जेको प्रोग्राम आहे उहो बि ज़बरदस्त थियण वारो आहे। हुनजा महिमान तमामु सुठा जेको आहे इनवाइट असां करे छॾिया आहिनि। त तव्हां ज़रूरु सुभाणे जे प्रोग्राम जे लाइ बि इंतज़ारु कजो। लास्ट में वेंदे सर तव्हां सुबुह मेराण प्रोग्राम बि त जेको आहे सो कंदा आहियो न पंहिंजो ते रेडियो ते, ऐं हिन प्रोग्राम में हुन प्रोग्राम जो जेको आहे सो उहो चाम कीअं आहे? हिन में बि मोहबतूं आहिनि, हुन में मोहबतूं आहिनि, हिन में प्यार आहे, हुन में प्यार आहे। बिल्कुलु। हिनखे माण्हू ॾिसनि था, हुनखे माण्हू ॿुधनि था। बसि इहो डिफरेंस आहे। हिते माण्हू ॾिसनि था, ॿुधनि बि था, ऐं हुते वरी माण्हू सिर्फ़ु ॿुधनि था। इहो डिफरेंस आहे रेडियो एंड टेलीविज़न जो। थैंक यू सो मच फॉर योर वैल्यूएबल टाइम। तव्हां खां लास्ट में मैसेज वठंदासीं। इन शॉर्ट छा मैसेज ॾींदव? बसि अलाह ताला तव्हांखे ख़ुशि रखे, हिन टीवी खे आबाद करे, ऐं ही जीअं सिलसिलो शुरू थियो आहे इहो हलंदो ई रहे, अञा वधीक हलंदो रहे। आमीन जी। इम्तियाज़ छा मैसेज हूंदो तव्हांजो? बिल्कुलु पैगाम इहो ई हूंदो असां सभिनी जे लाइ, ॾिसंदड़नि जे लाइ, ॿुधंदड़नि जे लाइ, असांजे लाइ जेको बि कमु कयूं था उन कम सां सचो हुजणु घुरिजे असांखे। सही ॻाल्हि आहे। अदरवाइज़ जेको आहे असांखे उहे रिज़ल्ट्स न मिलंदा। थैंक यू सो मच। ॾाढो सुठो तव्हांजो मैसेज असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुतो ऐं थैंक यू सो मच। तव्हां असांखे पंहिंजो वक़्तु ॾिनो ऐं वक़्तु जेको आहे चवंदा आहिनि सभ खां वधीक क़ीमती हूंदो आहे। सो वक़्त खे सुठे तरीक़े सां यूटिलाइज़ कजे, वक़्त खे कोशिशि कजे त सुहिणे अंदाज़ में घारिजे। ऐं इहा ॻाल्हि शायदि बार प्रोग्राम में थी आहे त जॾहिं असां कुझु सुठो कंदा आहियूं त पोइ हुनजो रिज़ल्ट असांखे यकीनन हिकिड़ो मक़ाफ़ात अमल हूंदो आहे। तव्हां जेको कंदा आहियो त तव्हांखे उहा शइ उन ई फॉर्म में मिलंदी आहे। नाज़रीन, तव्हांजी बि महिरबानी। तव्हां प्रोग्राम एॾो चाह सां एॾे प्यार सां ॾिसंदा आहियो। हींअर वक़्त जूं खणी वधीक बिल्कुलु बि इजाज़त नथियूं ॾियनि। मूंखे ॾींदव इजाज़त, मुंहिंजे आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि खे ॾींदव इजाज़त, मुंहिंजी इंटायर टीम खे ॾींदव इजाज़त। पंहिंजी दुआउनि में रखंदव यादि। अल्लाह निगहबान।